पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं है याद सजी दुनिया कंदी याद शेर मुस्तफ़ा खे याद सजी दुनिया कंदी याद शेर मुस्तफ़ा खे जज़्बो हमेशा लाइ ॾियारे वियो सुहिणो सबक सेखारे वियो जज़्बो हमेशा लाइ ॾियारे वियो सुहिणो सबक सेखारे वियो याद सजी दुनिया कंदी याद शेर मुस्तफ़ा खे है रोज़े दणीअ जो फ़क़ीर हो है मुखालिफ़न लाइ तीर हो है रोज़े दणीअ जो फ़क़ीर हो मुखालिफ़ लाइ तीर हो अहिड़ी त ॻाल्हि बिहारे वियो सुहिणो सबक सेखारे वियो याद सजी दुनिया कंदी याद शेर मुस्तफ़ा खे पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हांखे चऊं था पंहिंजे प्रोग्राम में भलीकार जीअं त हर वारे तव्हांखे पाकिस्तान जी मशहूरु हस्तियुनि सां मिलाईंदा आहियूं। अॼु तव्हांखे उन हस्ती जो तारफ़ कराईंदासीं जंहिं नबी साईं जो दीन आम कयो सॼी सिंध तोड़े पाकिस्तान में। हज़रत अल्लामा मौलाना मुनाज़िर अहले सुन्नत मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते हिन वक़्तु मौजूदु आहियूं। इंशाअल्लाह साईं जन जी जेका लाइब्रेरी आहे या मदरसो आहे जिते आलम थियनि था हाफ़िज़ थियनि था जेका बि साईं वक़्तु गुज़ारियो नबी साईं जे दीन में वक़्तु गुज़ारियो इंशाअल्लाह साईं असां सां मौजूदु आहिनि। हज़रत अल्लामा मौलाना साईं कारी मोहम्मद यूसुफ मांजोठो साहिबु इंशाअल्लाह साईं असांखे तारीफ़ कराईंदा साईं जन जी लाइब्रेरी सां। उनखां पोइ साईं जन सां बि ख़ुदि साईं जन जी सॼी समूरी ज़िंदगी जो इंशाअल्लाह तारीफ़ कराईंदासीं। साईं जन जा जेके वॾा साहिबज़ादा आहिनि हज़रत अल्लामा मौलाना डॉक्टर साईं हक़ नबी सिकंदरी साहिबु अचो त हलूं था। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا وبشر المؤمنين بأن لهم من الله فضلا كبيرا ولا تطع الكافرين والمنافقين ودع أذاهم وتوكل على الله وكفى بالله وكيلا صدق الله العظيم। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह मुफ्ती आज़म जहिड़ा माण्हू
न पैदा थींदा आहिनि मुक्ति आज़म जहिड़ा माण्हू रोज़ न पैदा थींदा आहिनि जयद आलम जहिड़ा माण्हू जयद आलम जहिड़ा माण्हू रोज़ न पैदा थींदा आहिनि रोज़ न पैदा थींदा आहिनि मुक्ति आज़म जहिड़ा माण्हू रोज़ जो जंहिंजो हो मामूर क़ाल अल्लाह व क़ाल रसूल रोज़ जो जंहिंजो हो मामूर क़ाल अल्लाह व क़ाल रसूल अहिड़े आलिम जहिड़ा माण्हू अहिड़े आलिम जहिड़ा माण्हू रोज़ न पैदा थींदा आहिनि रोज़ न पैदा थींदा आहिनि मुफ्ती आज़म जहिड़ा माण्हू पेश पंहिंजो में ताज कयाई लखे दिलनि ते राज कयाई पेश पंहिंजो में ताज कयाई लखे दिलनि ते राज कयाई दीन जे आलिम जहिड़ा माण्हू दीन जे आलिम जहिड़ा माण्हू रोज़ न पैदा थींदा आहिनि रोज़ न पैदा थींदा आहिनि मुफ्ती आज़म जहिड़ा माण्हू कन जे वई कुंड ख़ाली थिया हीठ करे वियो सिंध सुनिया कन जी वई कुंड ख़ाली थिया हीठ करे वियो सिंध सुनिया मांझी मर्दन जहिड़ा माण्हू मांझी मर्दन जहिड़ा माण्हू रोज़ न पैदा थींदा आहिनि रोज़ न पैदा थींदा आहिनि मुफ्ती आज़म जहिड़ा माण्हू रोज़ न पैदा थींदा आहिनि जयद आलिम जहिड़ा माण्हू जयद आलिम जहिड़ा माण्हू रोज़ न पैदा थींदा आहिनि मुफ्ती आज़म जहिड़ा माण्हू पुराणियूं यादूं है मूंखे मारुन जिया फ़क़ीर अदियूं ओ पर आहे कयो तक दीर अदियूं मूंखे मारुन जिया है मुंहिंजा मोर मिठा सब सारा सजण है मुखां धार थिया पिरी प्यारा सजण है मुंहिंजा मोर मिठा ओ सब सारा सजण है मुखां धार थिया पिरी प्यारा सजण मुंहिंजी दिलड़ीअ जा दिल वारा सजण ओ ॾींदा साह खे आसे सुधीर अदियूं मूंखे मारुन जिया फ़क़ीर अदियूं ओ परे आहे कयो तक दीर अदियूं मूंखे मारुन जिया पुराणियूं यादूं हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजां हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजां मुंहिंजी पोइ वारी कजां पुराणियूं यादूं हाणे असां हींअर मदरसे जी हॉस्टल वग़ैरह ॾेखारींदासीं तव्हांखे जी साईं अचो त पाण हॉस्टल था ॾिसूं
हीअ आहे मदरसे जो बोरची खानो जेको शुरूआत में मुफ़्ती साहब रहमतुल्लाह अलैह जिन जी लाइब्रेरी ही पाण हिते रहिया शुरू में। जी साईं। ऐं हिन ई कमरे में हज़रत सुल्तानुल वाज़ीन खे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत मुबारक थी। सुभान अल्लाह। अचो त हाणे अॻिते हलूं हॉस्टल तव्हांखे ॾिसूं। उन खां अलावा ही मदरसे जे तालिबनि जे रहाइश जे लाइ कमरा आहिनि। ही टोटल सॼा समूरा कमरा आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ऐं राति जे सुम्हण जे लाइ तालिबनि खे माण्हू अक्सर तौर मदरसनि में इहो थींदो आहे त तालिब पट ते सुम्हंदा आहिनि, पर सुल्तानुल वाज़ीन जे मदरसे जो शान इहो आहे तालिब इल्म जेके बि आहिनि नंढा वॾा तोड़े नंढा हुजनि ग़रीब हुजनि अमीर हुजनि सभु खटुनि ते सुम्हंदा आहिनि राति जो। ॾींहं जो बि कमरनि में पंहिंजे ते खटुनि ते सुम्हंदा आहिनि। इन करे हीअ सॼी हॉस्टल आहे, मदरसे जो अन्न बि पियल आहे। हाणे अचो तव्हांखे मदरसे जा क्लास ॾिसूं। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। हाणे अचो त तव्हांखे मदरसे जे पढ़ंदड़ तालिब इल्म जो तारुफ़ था करियूं। हे क्लास आहे दर्से निज़ामी जो। जी साईं। हिते टोटल दर्से निज़ामी जा 3 क्लास आहिनि। हे मदरसे जो उस्ताद साहब आहे अल्लामा मुफ्ती अब्दुलसत्तार सिकंदरी साहब जन। ऐं हिन मदरसे में दर्से निज़ामी जा टोटल 80 शागिर्द आहिनि। माशाअल्लाह। हीअ बि क्लास दर्से निज़ामी जो आहे। उन खां अलावा शागिर्द ही उस्ताद पढ़नि था हिते बि सभु। हिते बि क्लास लॻंदो आहे दर्से निज़ामी जो। से मौलाना मोहम्मद रफ़ीक सिकंदरी साहब। माशाअल्लाह। हे साईं असांजे मदरसे जी क्लास जा उस्ताद हज़रत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती मियां अयाज़ अहमद सिकंदरी साहब जन। माशाअल्लाह। हिन खां अलावा हिफ़्ज़ जो क्लास आहे। हिन क्लास में तक़रीबन 70 शागिर्द पढ़ंदा आहिनि। हिफ़्ज़ जा ॿ उस्ताद आहिनि। यादि। जी हा, यादि हिफ़्ज़ नादरा। ऐं हिन क्लास जा इंचार्ज कारी गुल हसन सिकंदरी साहब जन। ऐं या हज़रत कारी नसीर अहमद सिकंदरी साहब जन। साईं जन कारी गुल हसन सिकंदरी जी मदरसे जा ई शागिर्द आहिनि। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजां। हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजां। मुंहिंजी पोइ वारी कजां का दिलदारी ॾिजां। मुंहिंजी पोइ वारी कजां। हाय तूं न ढकी त ॿियो केरु ढकींदो अला। तूं न पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। ये हदीस शरीफ आहे पंजो नंबर ही 6 बुखारी शरीफ उन जे मुताबिक़ जेके शरह ही हदीस शरीफ जा शरह ही सीरत रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर पाक जी सीरत आहे। ये हदीस पाक जो हिकिड़ो फन आहे अस्माउर रिजाल राविन जी छंड छाण जो इल्म उन जे मुताबिक़ मुकम्मल इल्म आहे। ही तारीख़ आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असां में तारीख़ दिमश्क पयल आहे। तारीख़ इब्न असाकिर जेके चवंदा आहिनि जंहिंजा 80 जुल्द आहिनि। माशाअल्लाह तव्हां ॾिसी सघो था 80 नंबर आहे। 80 जुल्द आहिनि ऐं पाकिस्तान में सभ खां पहिरियां इजाज़त मुफ्ती साहब रहमतुल्लाह रखी आहे। हिन खां पोइ तारीख़ ऐं लुग़त ऐं फ़न हदीस आहे। ही जेके हिन जे पुठियां पियल आहिनि किताब ये कलमी किताब आहिनि। सिंध जे बुज़ुर्गनि आलिमनि वलियनि जा हथ अखर असां वटि महफ़ूज़ आहिनि जिन में हज़रत साईं मखदूम अब्दुर्रहीम गरोड़ी रहमतुल्लाह अलैह जा हथ अखर असां वटि मौजूद आहिनि। तक़रीबन 300 जे क़रीब असां वटि इहे मुख़्तलिफ़ आलिमनि जा पुराणा लिखियल किताब आहिनि। ही भी मुख़्तलिफ़ किताब आहिनि। ही सीरत ऐं हदीस आहे। ही मुकम्मल तसव्वुफ़ आहे। ही मुकम्मल अरबी ज़ुबान में तसव्वुफ़ जा जेके किताब मौजूद आहिनि। ही फतावा ऐं फ़िक़्ह जा किताब आहिनि। हितां खां ही भई समूरा फ़िक़्ह जा किताब आहिनि ऐं चइनी अहले सुन्नत जे तरीक़नि जिन में शाफ़ई मालिकी हम्बली ऐं हनफ़ी सभु शामिल आहिनि। मुकम्मल किताब ऐं हेॾां बि असांजो जेको आहे सो इहो पोर्शन आहे लाइब्रेरी। ही तव्हां ॾिसी सघो था। ही बि लाइब्रेरी आहे।
खूब सिंधी असां वटि जेको ज़ख़ीरो वाक़िफ़ आहे ही तक़रीबन असां वटि हेठि जेके किताब पियल आहिनि इहे उहे किताब आहिनि जेके हज़रत मुफ़्ती साहब मुनाज़िरे वग़ैरह में पाण सां खणंदा हुया बद मज़हबनि जे हवालनि जा जेके किताब असां ये भी सिंधी उर्दू में किताबनि जॻह जी फ़िलहाल कंदी आहे इंशाअल्लाह ताला वॾी जॻह ठहंदी पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हिकु दफ़ो अवां सभिनी प्री प्यारनि खे ऐं मदीने वारे साईं जे हुबदारनि खे पंहिंजे प्रोग्राम पुराणी यादूं में चऊं था भलीकार। मां आहियां अवां जो पंहिंजो मेज़बान नात ख़ान शाहनवाज़ अली क़ादरी मोरो। इंशाअल्लाह जीअं हर वारे तव्हांखे पाकिस्तान जे बुज़ुर्गनि हस्तियुनि जे बारे में असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त उन्हनि पंहिंजी ज़िंदगी कीअं वक़फ़ कई ऐं कीअं नबी साईं जे दीन जी तरफ़ लाड़ो कयूं। अॼु असां मौजूदु आहियूं पाकिस्तान जे मशहूरु बुज़ुर्ग हस्ती आलिम दीन हज़रत अल्लामा मौलाना मुफ़्ती आज़म हज़रत अल्लामा मौलाना मुफ़्ती अब्दुर्रहीम सिकंदरी साहब सुल्तान अल वाइज़ीन शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैह। साईं जन जे दरगाह जो बि तव्हांखे दीदार करायोसीं, लाइब्रेरी जो बि दीदार करायोसीं, मदरसे जो बि दीदार करायोसीं। हाणे साईं जन जी समूरी ज़िंदगी बाबति साईं जन जा जेके साहिबज़ादा आहिनि हज़रत अल्लामा मौलाना मुफ़्ती हक़ नबी सिकंदरी साहिबु साईं जन खां पुछंदासीं त सॼी ज़िंदगी साईं जन जे वालिद गिरामी कीअं गुज़ारी, नबी साईं जे दीन जी तरफ़ कीअं वधिया ऐं साईं जन किथे आलम जो कोर्स कयो, किथे पढ़िया। इंशाअल्लाह सॼी ज़िंदगी जो असांखे साईं दास्तान ॿुधाईंदा त बिना कंहिं देरि जे हलूं था साईं जन जी तरफ़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। क़िबला साईं छा हाल आहे? अवां ख़ुशि आहियो? ख़ैरियत मिज़ाज शरीफ़ सभ अल्हम्दुलिल्लाह। खां पहिरियां साईं तव्हांजा लख एहसान जो तव्हां असां गुनहगारनि खे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। असांजी इहा ख़ुशकिस्मती आहे। अल्लाह तव्हांखे सलामत रखे। जज़ाकल्ला। अवां टाइम घुरियो ऐं असांजा महिमान आहियो तव्हां। अल्लाह तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो फरमाए। माशाअल्लाह साईं माशाअल्लाह। तव्हां पाकिस्तान जी मशहूरु शख़्सियत ऐं बहितरीनु आलिम दीन जा साहिबज़ादा आहियो। अॼु असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असां तव्हां सां गॾु वेठा आहियूं ऐं पंहिंजे प्रोग्राम में इंटरव्यू कयूं पिया। साईं सभ खां पहिरियां तव्हां खां पुछंदासीं त साईं जन नंढपण खां कीअं दीन जी तरफ़ आया? साईं जन जा छा वालिद गिरामी आलम हुया या असांखे थोरो तफ़सील सां ॿुधाईंदा? जेके साईं जन जा मोहबत करण वारा आहिनि उन्हनि मूंखे मैसेज बि कया त साईं जन खां इंटरव्यू वठो। असांखे साईं जन जी समूरी ज़िंदगी बाबति ॿुधाईंदा अॼु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। सभ खां पहिरियां तव्हां जूं महिरबानियूं ऐं जेके बि असांजा महिरबान सुन्नी मुस्लमान ॿुधण वारा आहिनि उन्हनि सभिनीनि खे बि अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। ऐं उन्हनि सभिनीनि जूं महिरबानियूं जिन मुहबत कंदड़नि तव्हांखे इन पासे तवजो बि ॾियारी त तव्हां हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगीअ जे मुतालिक़ बि हाल अहवाल वठो। ऐं अॻु में बि मूं ग़ालिबन अव्हां जो ई प्रोग्राम जी साईं हज़रत साईं मुफ़स्सिर क़ुरान बुलबुल मदीना अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस ॾाहिरी दामद बरकातुहुमुल आलिया जे मुतालिक़ बि ॾिठो हुयो। ऐं अल्हम्दुलिल्लाह इहो सुठो हिकिड़ो अमल आहे जो पंहिंजनि वॾनि जी हयात खे कलमबंद करणु ऐं उनखे महफ़ूज़ करणु ऐं उन्हनि जी ख़िदमतुनि खे ख़िराज तहसीन पेश करणु इहो हिकिड़ो सुठे पोयरनि जो कमु आहे जेको तव्हां करे रहिया आहियो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इन जो अजुर अता फ़रमाईंदो। सभ खां पहिरीं ॻाल्हि तव्हां सुवालु फ़रमायो त हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाहि तआला अलैह जो हिन दीन जी तरफ़ लाड़ो ऐं कहिड़ी तरह पाण तालीम हासिलु कयूं त इन सुवाल जो जवाबु हीअ आहे त असांजो ख़ानदान हज़रत मुफ़्ती साहब रहमतुल्लाहि तआला अलैह जो तड़ ॾाॾो फ़क़ीर साईं हाजी मेहराब ख़ान हज़रत मुफ़्ती साहब जे वालिद जो बि नालो मेहराब ख़ान आहे। मथे तड़ ॾाॾे जो नालो बि मेहराब फ़क़ीर जे नाले सां पाण मारूफ़ ऐं मशहूरु नेक ऐं सालिह बुज़ुर्ग हुया। पाण असांजे जेको ॻोठु आहे उन ॻोठ जे भरिसां दरगाह आलिया क़ादरिया राशिदिया पीर जो ॻोठु शरीफ़ जा सज्जादा नशीन हज़रत पीर साईं अली गोहर राशिदी दामद बरकातुहुमुल आलिया जिन जो लक़ब असग़र साईं रहमतुल्लाहि तआला अलैहा मेहराब फ़क़ीर रहमतुल्लाहि तआला अलैह अव्वल
साईं जन जी ज़ियारत कई ऐं ज़ियारत करे साईं जे नूरानी चहिरे साईं जन जे इल्म ऐं करामत खां मुतासिर थी पाण संदुनि दस्ते मुबारक ते बैत कयूं ऐं बैत करे पाण सिलसिले आलिया क़ादरिया में दाख़िल थिया। असुल में असांजा वॾा बलोचिस्तान भागनाड़ी जे इलाइक़े में जेको शोरी जो इलाइक़ो आहे उतां खां लॾे अची हिते सिंध में उते क़बाइली इख़्तिलाफ़नि जे करे हिते सिंध में आबाद थिया हुया। मथे हू कंहिंजा मुरीद हुया, उन जी तारीख़ असांखे ख़बर न आहे, पर हज़रत शेर मुस्तफ़ा जा तड़ ॾाॾा हज़रत साईं अलहाज मेहराब फ़क़ीर रहमतुल्लाह ताला अलैह पहिरियां दरगाह शरीफ़ हज़रत पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह जे सज्जादा नशीन पीर सिंह अली गोहर बंगुले धणी रहमतुल्लाह ताला अलैह जे दस्ते हक़ परस्ते बैत थी करे पाण इन सिलसिले सां वाबस्ता थिया। इहो ॿुधाइण जो मक़सदु ही आहे त असांखे दुआ हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह जी आहे ऐं असां ते जेका महिरबानी थी, ख़ानदान ते करम नवाज़ी थी, उहा संदुनि दर मुबारक तां थी। ऐं अहिड़ी तरह मेहराब फ़क़ीर रहमतुल्लाह ताला अलैह खां वॾा बि नेक साले हुया, पर हीअ उहा तारीख़ आहे जेका कलमबंद आहे, जेका महफ़ूज़ आहे, जेका साल ब साल ॿुधाए सघिजे थी। अॻियां बि नेक साले बुज़ुर्ग हुया पर उन्हनि जी तारीख़ महफ़ूज़ न आहे। त मेहराब फ़क़ीर रहमतुल्लाह ताला अलैह पाण अहिड़ी तरह इन सिलसिले में दाख़िल थिया। पाण ज़ाकिर शाकिर नेक सालिह ऐं पंहिंजे इलाइक़े जा नेक मर्द शुमार थींदा हुया ऐं सिलसिला आलिया क़ादरिया जा पाबंद हुया। पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो। तव्हां त हज़रत शेर मुस्तफ़ा जा वालिद गिरामी जंहिंजो बि नालो मेहराब ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह पाण प्राइमरी जा उस्ताद हुया ऐं सॼे इलाइक़े में हिकिड़ी मुअज़्ज़ज़ शख़्सियत नेक सालिह बाना हुया। पाण हिकिड़े आलिम दीन खां इहा तक़रीर जे दौरान हदीस पाक ॿुधाऊं त जंहिंजो मफ़हूम ही आहे त जेके माण्हू पंहिंजी औलाद खे क़ुरान पाक जी तालीम ॾींदा क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला उन्हनि खे नूरानी ताज पाराईंदो। त पाण जॾहिं इहा हदीस ॿुधूं त उन्हनि जे दिलि में इहो शौक़ु पैदा थियो त मां बि पंहिंजे बचिड़े खे दीनी तालीम बाक़ाइदा आलिम दीन बणायां। नेक सालिह बुज़ुर्ग सोम सलाद जा पाबंद, तहजुद इशराक जा पाबंद त अॻे ई हुया। सिलसिले आलिया क़ादरिया जो ज़िक्र मुबारक त असांजे घर में असां पंहिंजी ॾाॾीअ खां पाण ॿुधंदा हुआसीं। असुर जे टाइम वॾे असुर उथी करे पाण ज़िक्र कंदी, ॾाॾा साईं कंदा, हज़रत मुफ़्ती साहिबु कंदा हुया। पर बाक़ाइदा आलिम दीन थियण जे लाइ उहो संदुनि शौक़ु हुयो। माना असांजे ॾाॾा साईं हज़रत शेर मुस्तफ़ा जे वालिद गिरामीअ जो ऐं पोइ उन्हनि हज़रत मुफ़्ती साहिबु 6 दर्जा उन वक़्तु पढ़ी चुका हुया ऐं 7 दर्जे में दाख़िल थिया हुया। हीअ 1955 जी ॻाल्हि आहे। पोइ 1955 में पोइ पाण इरादो फ़रमाए पंहिंजे वालिद गिरामी यानी मुफ़्ती साहिब जे ॾाॾे अलहाज फ़क़ीर क़ादिर दाद साईं रहमतुल्लाह अलैह जिन 5 हज कया हुया ऐं बेशुमार उमरा कया हुया ऐं इशराक जा तहजुद जा पाबंद नेक साले बुज़ुर्ग हुया। पोइ पंहिंजे वालिद खे मेहराब फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह अर्ज़ु कयो त पंहिंजे पुटड़े खे दाख़िल कराइणो आहे, छो त असांजी निस्बत असांजो सिलसिलो त दरगाह शरीफ़ हज़रत पीर सिंह रोज़े धणी सां हुआ। पोइ 1955 में हज़रत मुफ़्ती साहिब खे ॾाॾा साईं मुफ़्ती साहिब जा क़ादिर दाद फ़क़ीर रहमतुल्लाह ताला अलैह दरगाह शरीफ़ पीर ॻोठ में जामिया राशिदिया में दाख़िल कराए आया ऐं पाण उते पंहिंजी अॻु में क़ुरान पाक पंहिंजे ॻोठ में ई पढ़ी चुका हुया। 82 पारा क़ुरान पाक जा मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह अलैह हिफ़्ज़ बि कया हुया, उहे पंहिंजे ॻोठ में। अलबत्ता दरसे निज़ामी फ़ारसी सर्फ़ व नहव जी तालीम पाण जामिया राशिदिया शरीफ़ में इब्तिदा खां शुरू कयो। जामिया राशिदिया में हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह जिन उस्तादनि वटि तालीम हासिलु कई, निहायत फैज़ वारा बुज़ुर्ग, तव्हां इन खां वधीक छा था सम्झो त इंतिहाई नेक सालिह आलिम बाअमल बुज़ुर्ग। वरी आस्तानो इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह जो उहा हस्ती जंहिं हिंद ऐं सिंध में सिलसिले आलिया क़ादरिया जो इहया कयो ऐं माण्हुनि खे अल्लाह जी तरफ़ हिकिड़ो रुजू करायो ऐं वॾी हिकिड़ी फैज़ वारी हस्ती दरबार उन जी ऐं उन जे दरबार ते इहो फैज़ जो मर्कज़ जामिया राशिदिया शरीफ़ हुयो, जिन में साईं जन जा उस्ताद जेके हुया उहे तमामु घणा नामवर ऐं नामी गिरामी उलमा हुया। सिंधीअ में चवंदा आहिनि त सलो अंगूरां भलो, सलो जेको आहे पंहिंजे ॿिज खां ॿिज बि भलो त पोइ उनजो अंगूर बि मथे भलो थींदो, उहो सलो बि पाण भलो थींदो। अहिड़ी तरह उस्ताद बि कामिल हुया।
मिसाल मां तव्हांखे ॾियां, उन्हनि कामिल उस्तादनि में मुफ़्ती आज़म पाकिस्तान हज़रत मुफ़्ती मोहम्मद साहिब दाद ख़ान जमाली रहमतुल्लाह ताला अलैह, जेके उन वक़्त में जमियत उलमाए पाकिस्तान यकजा हुई, पूरे पाकिस्तान जा उलमाए अहले सुन्नत यकजा हूंदा हुआ, त उन्हनि जी जेका नुमाइंदा तंज़ीम हुई उन जो मुफ़्ती हुयो ऐं पूरे पाकिस्तान जे आलिमनि हुनखे लक़ब ॾिनो हो मुफ़्ती आज़म पाकिस्तान जो। ऐं उहे जामिया अज़हर शरीफ़, मां पाण उते पढ़ी आयो आहियां, मुंहिंजी तालीम आहे उतां जी, तमामु वॾो इदारो आहे, दुनिया जी क़दीम यूनिवर्सिटी आहे। उतां खां बि उलमा मुफ़्ती आज़म पाकिस्तान मुफ़्ती साहिब दाद खे ख़त लिखी फ़तवाऊं पुछंदा, एॾो वॾो नाम वारा आलिम। उहे बि हज़रत शेर मुस्तफ़ा जा उस्ताद। उन खां पोइ वॾी सूफ़ी बुज़ुर्ग हस्ती आलिम दीन ऐं मुजाहिद गाज़ी जंहिं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जिहाद में हिसो वरितो, उस्ताद साईं उस्ताज़ुल उलमा हज़रत साईं मोहम्मद सालिह महर रहमतुल्लाह अलैह, जेके हज़रत सूर्य बादशाह सैयद सिबगतुल्लाह शाह सानी क़ुद्दिस सिर्रुल अज़ीज़ जा मुरीद बि हुया ऐं संदुनि ख़िदमत में बि रहिया, पाण लोढ़नि में अंग्रेज़नि जे क़ैद बंद में रहिया ऐं जामिया राशिदिया जा अवलीन मुहतमम ऐं जामिया राशिदिया जीअं नए सिर हज़रत साईं छटरधणी रहमतुल्लाह ताला अलैह जे अचण सां दरगाह शरीफ़ आबाद थी, त उन वक़्तु उहे मुहतमम हुया। उहे बि हज़रत मुफ़्ती साहिब जा साईं उस्ताद मोहम्मद सालिह महर जहिड़ा नेक सालिह कामिल विलायत जो साहिब हुया ऐं उहे बि पाण संदुनि उस्ताद हुया। अहिड़ी तरह 3 नंबर हस्ती, नंबर मां तरतीब में ॿुधायां थो, उन्हनि जी हस्तियुनि जी तरतीब न आहे, उहो अलाह उन्हनि जो मक़ाम ॼाणे थो, बेशक मां तरतीब पंहिंजे सम्झाईंदड़ ॿुधंदड़नि खे ॿुधायां पियो उन तरतीब में। आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह जे ख़ानदान जो फ़र्द ऐं संदुनि मुरीद हुज्जतुल इस्लाम अल्लामा हामिद रज़ा बरेलवी दामद बरकातुमुल आलिया ऐं रहमतुल्लाह ताला अलैह संदुनि जो शागिर्द ऐं ख़लीफ़ो हज़रत अल्लामा उस्ताद तक़द्दुस अली ख़ान शेख़ुल हदीस व तफ़सीर, उहे बि हज़रत मुफ़्ती साहिब जा उस्ताद रहिया, जिन वटि पाण हदीस पढ़ियूं, जिन वटि पाण फ़िक़्ह पढ़ियूं, उहे बि जामिया राशिदिया शरीफ़ में उते उस्ताद हुया। इन खां अलावा ॿी वॾी हस्ती जामिउल माक़ूल वल मलकूल हज़रत साईं सैयद हुसैन इमाम अख़्तर रहमतुल्लाह ताला अलैह, जेके हिंदुस्तान जे रामपुरी बुज़ुर्गनि जे अहले सुन्नत जे आलिमनि जा शागिर्द हुया, उहे बि जामिया राशिदिया में उस्ताद हुया। उहे बि साईं जन जा उस्ताद जिन वटि साईं जन पढ़ियो। ॿियो साईं जन जा उस्ताद हज़रत उस्ताज़ुल उलमा अल्लामा साईं अब्दुस समद मेतलो रहमतुल्लाह ताला अलैह, उन्हनि वटि बि साईं पढ़िया। इरशाद सर्फ़ खां वठी करे असांजे सर्फ़ जो किताबु आहे, हीअ जेको ग्रामर पढ़ाईंदा आहियूं, हिदायतुन नहव ताईं हज़रत मुफ़्ती साहिब उन्हनि वटि पढ़ियो। अहिड़ी तरह ॿियो साईं जन जो उस्ताद हुया हज़रत साईं उस्ताज़ुल उलमा अल्लामा करीम बख़्श दायो रहमतुल्लाह ताला अलैह, जेके तमामु वॾा मुदर्रिस बि हुया ऐं उन वक़्तु सिंध जा मञियल ख़तीब हुया। मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह ताला अलैह खे तक़रीरुनि में अॻिते आणणु ऐं उहो शौक़ु ॾियारण में उस्ताद साईं करीम बख़्श रहमतुल्लाह ताला अलैह जो वॾो किरदारु रहियो, जो पाण उस्ताद साईं मुफ़्ती साहिब खे नंढड़ाई खां पाण सां गॾु तक़रीरुनि में खणी हलंदा हुया। अहिड़ी तरह उस्ताद साईं करीम बख़्श रहमतुल्लाह अलैह हज़रत मुफ़्ती साहिब खे पाण सां गॾु खणी हलंदा हुआ। इहे फैज़ वारा उस्ताद हुआ, जिन मां हर हिकु ईअं चइजे त हर हिकु दाणो मोतीअ दाणो ईअं ई हुया, नेक सालिह ऐं ज़ाहिर आहे त जॾहिं अहिड़ा नेक फैज़ वारा उस्ताद हुया त संदुनि शागिर्द बि शेर मुस्तफ़ा सुल्तान वाइज़ीन मुफ़्ती अब्दुर रहीम सिकंदरी जहिड़ी हस्ती थी। पाण 1955 खां वठी करे 1966 ताईं, हाणे तव्हां अंदाज़ो हणो त इहो 55 56 इहे 4 साल, इहे 66 त माना 10 साल तालीम पाण लॻातार हिकु जॻह ते गोॾो खोड़े पाण वेठा, त उतां ॿाहिरि न निकिता। छो त माण्हू ॾिसो ॿाहिरि तॾहिं निकिरंदो आहे जॾहिं तिश्नगी उञ बाक़ी रहंदी आहे, त फ़लाणो किताबु पढ़ियो अथमि, अञा दिली इत्मिनान न थियो आहे, फ़लाणे आलिम ॾे वञा। जी साईं। पर दरगाह शरीफ़ पीर जो ॻोठ ते अल्हम्दुलिल्लाह अहिड़ा कामिल नेक सालिह आलिम वेठल आहे जो ॿिए पासे वञण जी ज़रूरत ई कान पई पई। ऐं माना फ़िक़्ह जो बि उस्ताज़ उते ई हुयो माहिर, हदीस जो माहिर बि उते ई हुयो, लुग़त जो माहिर बि उते ई हुयो, तक़रीरनि जा माहिर बि उते ई हुया, मुनाज़िर बि उते ई हुया। पोइ इन हिसाब सां मुफ़्ती साहिब खे काॾे वञण जी ज़रूरत ई न पई। 1966 में पाण फ़ारिग़ तहसील थिया ऐं इहा मां रिकॉर्ड जे लाइ दुरुस्त करण जे लाइ, बल्कि माना यादि दहानी जे लाइ, जेके दरगाह शरीफ़ जे अंग्रेज़ दौर सां जिहाद खां पोइ दरगाह नई सिर जीअं आबाद थी, सैयदना व मुर्शिदना हज़रत साईं छटरधणी रहमतुल्लाह ताला अलैह जीअं अची करे सजादा नशीन थिया ऐं जामिया राशिदिया जो नई सिर इहया थियो, नई सिर उनखे जोड़ जक करे ठाहियो वियो, हलायो वियो। त उन खां पोइ जेके अवलीन पहिरां शागिर्द तयारु थिया,
उन्हनि में हज़रत साईं शेखुल हदीस मुफ़्ती मोहम्मद रहीम सिकंदरी खोसो साहिबु, अल्लाह साईं उनखे सिहत आफ़ियत वारी ज़िंदगी बख़्शे, ऐं हज़रत सुल्तान वाइज़ीन मुफ़्ती अब्दुर्रहीम सिकंदरी रहमतुल्लाह ताला अलैह जी हस्ती आहे, जेके 1966, 65, 64 में इहे इब्तिदाई खेप तयारु थिया, ऐं मुफ़्ती साहिबु 1966 में फ़ारिग़ु तहसील थिया। उन खां पोइ 1966 में शाहपुर चाकर में मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह जो अचणु कीअं थियो? उहो हीअं अचणु थियो त दरगाह शरीफ़ ते हितां जा माण्हू फ़क़ीर अली बख़्श ॾाहिरी, अल्लाह साईं हुनजे क़बर ते रहमतूं नाज़िल फ़रमाए, उहो हितां खां रवानो थियो ऐं वञी करे दरगाह शरीफ़ ते उस्ताद साईं मोहम्मद सालेह खे अर्ज़ु कई त को आलिम फ़ाज़िल असांखे ॾियो, जेको असां वटि अची करे गौसिया मस्जिद में अची करे तक़रीर बि करे, मदरसो बि संभाले। मदरसे जी हालांकि इब्तिदा उन वक़्तु कान हुई, पर हिकिड़ो छोटो मोटो मदरसो माना मस्जिद जे अंदरि। पोइ मुफ़्ती साहिबु 66 में हिते तशरीफ़ वठी आया ऐं अची पाण हिन में ख़िताबत शुरू कयूं। इब्तिदा में नंढड़ी मस्जिद हुई, पर अॼु तव्हां ॾिसो पिया हज़ारे माण्हू हिते अचनि था जुमो पढ़ण जे लाइ। ऐं मुफ़्ती साहिब खे जेका दरगाह शरीफ़ तां हज़रत इमामुल आरिफ़ीन पी सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह तां जे दर मुबारक तां जेको फैज़ ऐं बरकत ऐं दुआ मिली, ऐं उन हिते रंग लॻाया, ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु बि उहे रंग जारी आहिनि। माशाअल्लाह। ॿियो साईं, तव्हां खां इहो सुवालु कंदासीं त साईं जन तक़रीरनि जो आगाज़ कॾहिं खां शुरू कयो? सभ खां पहिरियां बयान किथे साईं कयो? हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह खां ख़ुदि खां इहो सुवालु कयो वियो हो त तव्हां पहिरीं तक़रीर किथे कई हुई? त पाण उनजो जवाबु इहो ॾिनऊं त मूं पढ़ाईअ जे दौर खां ई तक़रीरूं शुरू करे ॾिनियूं हुयूं, इन जे करे मूंखे यादि न आहे त मां कहिड़ी तक़रीर पहिरीं कई हुई। हिकिड़ा हूंदा आहिनि फ़ारिग़ु तहसील थी पोइ तक़रीर शुरू कंदा आहिनि, त उहा शइ यादि बि रहंदी आहे, बाबा मूं फ़लाणी जॻह ते तक़रीर कई। पोइ पाण फ़रमायूं त असां जॾहिं पढ़ंदा हुयासीं, माना विचां क्लास पढ़ी अञा मथियनि क्लासनि जे मौक़ूफ़ अलाए इन ॾे वेझो हुयासीं, त असांजा उस्ताद असांखे तक़रीरूं कराईंदा। एतिरे क़दुरु जो दरगाह शरीफ़ ते असातिज़ा किराम तक़रीरूं कंदा त शागिर्दनि मां जंहिं शागिर्द खे तक़रीर लाइ चयो वेंदो उहे हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह हुया। लिहाज़ा मुफ़्ती साहिब जी कंहिं बि तक़रीर खे तहदीदन ईअं चइजे त फ़लाणे सन में कयूं त इहो ॾाढो ॾुखियो आहे चवणु, पर एतिरे हिकु ॻाल्हि, हिकु त इहा ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इहा त मुफ़्ती साहिबु फ़रमाईंदा हुया त मां पढ़ाईअ जे दौरान दरगाह शरीफ़ खां ॻोठ जे लाइ रवानो थियुसि या कंहिं ॿिए तरफ़ वियुसि पे, जुमे जो ॾींहुं हुयो, त दरगाह शरीफ़ खां ईंदे टंडे मस्तीअ खां हेठि लड़ंदे हिते हिकिड़ी दरगाह हुआ जीलानी बादशाह जे नाले सां। पाण फरमायूं जुमे जो टाइम थी वियो त मां उते चयो त निमाज़ पढ़ी भला पोइ अॻिते रवानो थिया। त उते जो पहुता त फरमायूं त उते हिकिड़ो माण्हू वेठो हुयो कुंड में, ऐं टाइम थी वियो जुमे जो, त उन माण्हू मूंखे चयो त बाबा उथी तक़रीर कर। वाक़फ़ियत बि कान हुई उन सां, न को उन सां का ख़बर हुई त बाबा तूं आलिम आहीं या पढ़ी पियो, हुन अहिड़ो पुछियो बि कोन, पोइ रूहानी रमज़ हुई या जेका बि अल्लाह जे तरफ़ां। पोइ उन माण्हू अचियो त उथी तक़रीर कर। पाण फरमायो मूं देरि कोन कई, छो त अॻे आउं तक़रीरूं कंदड़ हुउसि। जी साईं। पोइ फरमायूं त मां ॿाहिरि पढ़ाईअ खां अलावा ग़ालिबन ॿाहिरि जेको ख़िताब शुरू कयो त उहो उते जीलानी बादशाह जी दरगाह ते मां जुमे में तक़रीर कई, ऐं तक़रीर करण खां पोइ जेको आहे सो जुमो बि मूं ख़ुदि पढ़ायो, ऐं उतां खां पोइ वरी अॻिते पंहिंजे सफ़र ते रवाना थियासीं। माशाअल्लाह साईं, माशाअल्लाह। माशाअल्लाह साईं। साईं जन असांखे ॿुधायो त साईं जन खां मूं जेको सुवालु कयो त साईं जन पहिरीं तक़रीर किथां खां शुरू कई, त साईं जन शुरूअ खां ई तक़रीरूं कंदा। साईं माशाअल्लाह तमामु बहितरीनु नमूने सुवालु असांखे ॿुधायो। ऐं ॿियो साईं तव्हां खां सुवालु कंदासीं त साईं जन जा जेके दीनी मदरसा आहिनि उहे केतिरा आहिनि? हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह हिकिड़ी नाबग़े रोज़गार शख़्सियत आहिनि, ऐं पाण जिथे विया संदुनि क़दम मुबारक में अल्लाह साईं इहा बरकत रखी हुई जो जिथे बि विया उते माण्हुनि जी ज़िंदगी खे हज़रत मुफ़्ती साहिबु पंहिंजी तहरीर, तक़रीर ऐं किरदार सां तब्दील फ़रमायो। त नंबर 2 इन सां वॾे में वॾी ॻाल्हि इहा हुई त मुफ़्ती साहिब जी ज़िंदगीअ में ॾेखाव कोन हो, या इहा शइ त मदरसो किथे खोलियऊं त उनखे नोट कनि या उहा शइ ॿियनि माण्हुनि खे ॿुधाइनि। सो पाण सवनि जे तादाद में मदरसा ऐं मस्जिदियूं उन्हनि जा इफ़्तिताह बि फ़रमायूं ऐं उन्हनि जो बुनियाद बि रखियऊं। सभई माण्हुनि मुफ़्ती साहिब खां मुतासिर थी करे पंहिंजे ॻोठनि में मदरसा खोलिया। पर रही ॻाल्हि त उहे इदारा जेके असांजे रिकॉर्ड में महफ़ूज़ आहिनि,
ऐं जिन जी असांखे ख़बर आहे या असां तहरीर में आणे सघिया आहियूं उहे तक़रीबन 20 खनि इदारा आहिनि जेके मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में इदारा क़ाइमु फ़रमाया ऐं उते अहले सुन्नत व जमात जी मसलक जी तालीम ऐं दीन जी तालीम जारी ऐं सारी आहे। 20 खनि इदारा आहिनि। मस्जिदियूं इन खां अलावा आहिनि। हीअ मां मदरसनि जी थो ॻाल्हायां। जीअं मस्जिदियूं जेके आहिनि उहे मस्जिदियूं 50-60 खां वधीक हूंदियूं जिन जो बुनियाद मुफ़्ती साहिबु रखियो ऐं पाण उन्हनि जी सरपरस्ती फ़रमायूं ऐं उते इमाम मुक़ररु करायूं ऐं उते ख़तीब मुक़ररु करायूं। अॼु ताईं अल्हम्दुलिल्लाह उहे मस्जिदूं ऐं मदरसा आबाद आहिनि। ईअं असीं हींअर उन्हनि जी पाण देखभाल कंदा आहियूं ऐं निगरानी कंदा आहियूं। ॿियो साईं जन पंहिंजी ज़िंदगी में किताब केतिरा लिखिया ऐं अॼु हिन लाइब्रेरी जो बि दीदार कयोसीं ऐं हिन लाइब्रेरी में तक़रीबन किताब केतिरे तइदाद में आहिनि? सभ खां मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे त हज़रत मुफ़्ती साहिबु केतिरियूं तसानीफ़ लिखियूं? त इन जो जवाबु हीअ आहे त हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह तक़रीबन जेके शाया थियल किताब आहिनि उहे 11 खनि आहिनि। पर कुझु अहिड़ा किताब हुया जेके रहिजी विया आहिनि या असां उन्हनि खे हींअर तरतीब ॾेई रहिया आहियूं त उहे बि एतिरा ई 10-12 थी पवंदा। त मजमूई तौरु हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह जे किताबनि जो तइदादु 22-23 थींदो जंहिंमां अध ताईं जेके आहिनि उहे शाया थियल आहिनि। बाक़ी जेके शाया थियण जे कुझु मरहले में आहिनि कुझु इंशाअल्लाह अॻिते थींदा। लाइब्रेरी जे हवाले सां हीअ हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह जी लाइब्रेरी आहे। जी साईं। जंहिंमें असां हिन वक़्तु तव्हां बि असांजा महिमान मौजूदु आहियो। हिन में तक़रीबन कमो बेश मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते 20 खां 25 हज़ार किताब मौजूदु आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन में सभ खां वॾो तादादु जेको आहे अरबी किताबनि जो आहे। हीअ जंहिं पाण पोर्शन में वेठा आहियूं ॿियो बि रूम आहे अलॻि। हीअ जंहिं पोर्शन में वेठा आहियूं इंशाअल्लाह मां अलॻि तव्हांखे उनजी विज़िट ऐं तारुफ़ कराईंदुसि। त हिन पोर्शन में सॼो हिसो ई अरबी आहे। हुतां खां शुरू थियो हीअ अलमारियुनि ते नंबरिंग लॻल आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं इन्हनि मां हर अलमारी जे मथां नंबर सां गॾोगॾु उनजो मौज़ू बि लिखियलु आहे। वाही तारीख़ आहे, हीअ सीरत पाक आहे, हीअ हदीस पाक आहे, हीअ लुग़त आहे। त कमो बेश 20-25 हज़ार किताब असां वटि मौजूदु आहिनि। ऐं इन में हिकु वॾी अहम ॻाल्हि आहे जेका दीनी तालिब इल्मनि जे ॿुधण जी आहे ऐं अवामुन्नास अवाम अहले सुन्नत जे शौक़ ऐं ज़ौक़ जी ॻाल्हि आहे। त हिननि मां जेको बि किताब हिते पियो आहे इहो मुफ़्ती साहिब जो पढ़ियलु आहे। सुभान अल्लाह, वॾी ॻाल्हि। उहो कीअं? उहो हीअं त पाण जॾहिं बि किताब वठी ईंदा हुआ त उहो किताब वठी अचण सां पंहिंजो जेको कमिरो आहे आराम वारो हिन जे भरिसां उन में पाण उहो रखंदा हुआ। पहिरीं उन किताब जी मुकमल छंड छाण करे ऐं उन जे मथां हाशिया नोट लॻाए। हिननि मां अक्सर किताबनि जे मथां मुफ़्ती साहिब जा हथ अखर मौजूदु आहिनि। त उन्हनि खे पहिरें पढ़ंदा हुआ, पढ़ण खां पोइ नोटिंग कंदा हुआ, नोटिंग करण खां पोइ मुफ़्ती साहिब इजाज़त ॾींदा त हाणे वञी हिनखे फलाणे खाने में रखो। लिहाज़ा इन बुनियाद ते तव्हां चई सघो था त हीअ किताब जेके आहिनि अक्सर किताब मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह जा पढ़ियल आहिनि ऐं पाण मुताले में रखियूं। ज़ाहिर आहे त आलिम दीन आहे उनजो त सम्झो त रूह जी ख़ुराक ई आहे न, उनजे रूह जी ग़िज़ा आहे त इंसान तालीम ऐं तालुम सां रहे। ऐं असां हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह खे सॼी उमिरि या त तक़रीरुनि में ॾिठो या तदरीस में ॾिठो या तहरीर कंदे ॾिठो या असांखे मुतालो कंदे। वाह वाह साईं, वाह वाह। फुज़ूल कचहरी सलाम अलाह वारनि खे जिन सॼी पंहिंजी ज़िंदगी नबी साईं जे दीन में वक़ुफ़ करे छॾी। अॼु उन्हनि जे आस्थाननि ते ॾिसो था लखें दीवाना अचनि था। आहे इंशाअल्लाह अलाह साईं खां दुआ आहे त साईं जन जो ई फैज़ हमेशह ता क़यामत ताईं आबाद रखे। ॿियो साईं तव्हां खां इहो सुवालु आहे त साईं जन मुनाज़रनि जो सिलसिलो कॾहिं खां कयो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में घणा मुनाज़रा कया, उन्हनि जो तइदाद तव्हां वटि आहे या वॾा मुनाज़रा कहिड़ा कया? हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह जा जेके असातिज़ा किराम हुया, इंसान पंहिंजे उस्तादनि खां सिखंदो आहे। सदन उस्ताद हज़रत साईं मुफ़्ती आज़म पाकिस्तान मुफ़्ती मोहम्मद साहिब दाद ख़ान जमाली पाण तमामु वॾा मुनाज़िर हुया। ऐं मुफ़्ती साहिबु पंहिंजा समूरा किताब उन्हनि में उन्हनि जो ज़िक्र कयो आहे, फरमायो आहे त मां उन्हनि जी ज़िंदगी खां तमामु घणो मुतासिर आहियां। पाण पंहिंजी ज़िंदगी में वहाबिन सां माना देवबंदिन वहाबिन सां, शीयनि सां, हिंदुनि आर्यनि सां मुनाज़रा कया। मुफ़्ती साहिबु संदुनि ज़िंदगी मां तमामु घणो मुतासिर हुया। सो मुफ़्ती साहिब जी इहा तबियत ऐं संदुनि तरबियत शुरू खां उस्तादनि वटि रही त मुनाज़रो ॻाल्हाइणु सिखणु उनजो तरीक़ेकार अहिड़ा त खोड़ मुबाहिसा थिया। पर मुफ़्ती साहिब जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾे में वॾो जेको आहे सो अल्लाह ताला हुननि ते महिरबानी फ़रमाई हुई
त मुनाज़रनि जो तादाद अंग तमामु थोरो आहे। कंहिं बि बदमज़हब वहाबी हुजे या शियो राफ़ज़ी हुजे, कंहिं में बि इहा जुर्रत न ही त मुफ़्ती साहिब सां अची करे या त मुनाज़रो करे, पर जेकॾहिं को आयो बि सही त 5 या 10 मिंटनि खां वधीक बीठो कोन, भॼी जान छॾायूं। हींअर असांजी लाइब्रेरी में हाणे त ही प्रोपेगेंडा जो वक़्तु आहे जी जी। ऐं माण्हू प्रोपेगेंडा जे वक़्त में ग़लति ॻाल्हियूं बि फैलाईंदा आहिनि ऐं हमेशह जॾहिं हिकिड़ो माण्हू हयाती आहे त तॾहिं चुप हूंदा, जॾहिं जान छॾे वियो त पोइ बलूंगड़ा शतूंगड़ा इर्द गिर्द निकिरी पवंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हथ ठोकियूं पिया ॻाल्हियूं कंदा आहिनि। मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह अलैह जे मशहूरु मुनाज़रनि मां हिकिड़ो मुनाज़रो 60 मैल हे पासे पाड़े में, उते जेको आहे सो असांजा आलिम दीन हूंदा हुआ मौलाना अब्दुल करीम सिकंदरी रहमतुल्लाह ताला अलैह। पोइ उते जेको आहे सो उन्हनि जो बहस थी पियो, पोइ उते मुनाज़रो रखियो वियो। अब्दुल्ला शाह सखर वारो देवबंदी जेको आहे सो उहो त उनखे था वठी अचूं। उन चैलेंज कयो, मुफ़्ती साहिब पाण हितां वञी पहुता। इहा ॻाल्हि आहे 1971 जी। जी साईं। हाणे मुमकिन आहे की बलूंगड़ा शतूंगड़ा ॻाल्हाईंदा हुजनि, हे ॼावा ई कोन हा, उन वक़्त जी ॻाल्हि आहे 1971 जी। 1971 जो इहो मुनाज़रो आहे ऐं उन वक़्तु मुफ़्ती साहिब हितां 60 मैल वञी पहुता। ॿिया उलमा अल्लामा फैज़ अहमद अवैसी बहावलपुर वारा उहे बि गॾु हुया। पोइ उते अब्दुल्ला शाह जेको आहे सो 10 मिंट बि कोन बीठो, पंहिंजी कमीज़ फाड़ाए भॼी वियो। छो जंहिंमहिल बहस कई त मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह ताला अलैह जंहिंमहिल अल्लामा अवैसी ॻाल्हायो त अल्लामा अवैसी खे हिन चयो त मूंखे उर्दू कान थी अचे, मां उर्दू न ॻाल्हाईंदुसि। त मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फरमायो, उर्दू कीअं तोखे नथी अचे? तव्हां त देवबंदियुनि लिखियो आहे त रसूलुल्लाह उर्दू असां वटां सिखी। त अब्दुल्ला शाह चयो त इहा ॻाल्हि किथे लिखी पई, असां कान चई आहे, सबूत ॾेखार। मुफ़्ती साहिब सां किताब साणो बराहीने काते आहे, पाण खणी उहो ॾेखारियूं ऐं फरमायो त हिन में हीउ लिखियो पियो आहे, तव्हां पाण लिखियो आहे। त इन ते हो नाराज़ थियो ऐं चिड़ियो, चिड़ी करे भॻो त मौलवी मोहम्मद मोरू जो उन्हनि जेको आहे सो उनखे पकड़ियो। उनजी कमीज़ जेका आहे त बाबा शाह ईअं भॼ न, पर हिन जो हिसाबु ॾे या मुनाज़रो कर, सिंधी में कर त मुफ़्ती अब्दुर्रहीम सां कर, उर्दू में कर त हुन सां कर। हमरा परेशान थी वियो ऐं पघर वांस पिया, जिस्म ॾकेसि पियो ऐं हुनजो ॿांह मां वठण जी कोशिशि कयसि, हुनजी कमीज़ में हथु पइजो, हमरा जी कमीज़ फाटी पई। किताब जेके खणी आयो उहे किताब उते छॾे भॼी वियो। अॼु बि असां वटि उहे किताब मौजूदु आहिनि। अच्छा साईं। इहा तारीख़ी रिवायत मां ॻाल्हि थो कयां त उहे किताब जेके मुनाज़रे में खणी आयो उन्हनि जा नाला ॿुधाए छॾियां। जवाहिरुल क़ुरान उन जा 2 जुल्द उहे खणी आयो हो ऐं हुज्जतुल्लाहुल बालिग़ा इहो किताबु खणी आयो हो। उहे 2 किताब जेको आहे सो छॾे भॼी वियो ऐं पटको बि वज़ू जे लाइ किथे रखी, उहो पटको बि छॾे भॼी वियो जेको कई साल असां वटि पटको पयल हुयो। तारीख़ी रिवायत आहे, हीअ त किताबनि में मौजूदु आहे ऐं 1971 जी ॻाल्हि आहे। तक़रीबन पोइ उनखां पोइ हिननि मां कंहिंखे बि अहिड़ी अख़लाक़ी जुरत कान थी जो हज़रत मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह अलैह जे साम्हूं अचनि। बाक़ी रही ॻाल्हि कूड़ ॻाल्हाइण, त जिन माण्हुनि जो अक़ीदो आहे त अल्लाह नऊज़ बिल्ला कूड़ ॻाल्हाए सघे थो, पोइ उहे अॼु असां ते कूड़ त हणी सघनि था त बाबा असां जन खटियो, असां जन हीअं कयो, जेके अलाह लाइ कूड़ जो इक़रार करे सघनि। बहरहाल मजमूई तौरु हज़रत मुफ़्ती साहिब जा जेके मुनाज़रा थिया या बहस मुबाहिसा थिया उहे तक़रीबन 10 खां वधीक आहिनि। कुझु शीयनि सां थिया, कुझु वाबिन सां थिया। हीअ मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह अलैह जी सवाने जो किताबु आहे, संदुनि ज़िंदगी मुबारक ते मां छापियो हो ऐं हर हिक खे मां चवंदुसि त इहो किताबु पढ़े। ऐं हिन किताब में मुफ़्ती साहिब जे उन्हनि मुनाज़रनि जो अहवालु तफ़सील सां लिखियलु आहे, हर हिक मुनाज़रे जो हवालु। ऐं अॻिते मूं हिन में उहे अख़बारी सबूत बि ॾिना आहिनि, जिन अख़बारी सबूतनि में अब्दुल्ला शाह देवबंदियुनि जो जेको मुनाज़िर सॾाईंदो हुयो उहो मुफ़्ती साहिब जे हिकिड़े मुनाज़िरे में सेठार जामे 2 ॾींहं अॻे अख़बार में, हिलाल पाकिस्तान अख़बार जो हिन में मूं हवालो ॾिनो आहे। 2 ॾींहं अॻु में अख़बार में ई चई त बाबा आउं मुफ़्ती अब्दुर्रहीम सां मुनाज़रो कोन कंदुसि, मां इन मुनाज़रे खां बरी आहियां, माना साम्हूं आयो ई कोन। उहो अख़बारी कटिंग ऐं अख़बारी सबूत हिन में मौजूदु आहिनि। ॿिया बि असां वटि दलील मौजूदु आहिनि। मजमूई तौरु मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह अलैह 10-11 खां वधीक मुनाज़रा कया जिन में मुखालिफ़नि खे शिकस्त। हिकिड़ो ताज मस्जिद में मशहूरु। जी हा, ताज मस्जिद में मुख़्तलिफ़ जायुनि ते पाण, पर इहा अल्लाह ताला जे तरफ़ां उन्हनि ते महिरबानी हुई जो मुखालिफ़ मदीने वारे साईं जी निगाह मुर्शिद जूं दुआऊं आहिनि। जी बेशक दुआ। ॿियो साईं तव्हां जो किताब जो ॿुधायो, अगरि को शख़्स ये किताब ख़रीद करे या प्ले स्टोर ते या नेट ते या लाइव किताब कीअं ख़रीद? जी ही किताब मुख़्तलिफ़ मकतबनि ते ऐं असां वटि हिते इदारे में मौजूदु आहे ऐं असां हिन जा 2 एडिशन शाया करे चुका आहियूं। ऐं मुफ़्ती साहिब जी ज़िंदगी जंहिंखे पढ़णी आहे, ऐं मां हर अहले सुन्नत व जमात जे माण्हूअ खे चवंदुसि, नौजवान खे चवंदुसि त पंहिंजे अकाबिरनि जी ज़िंदगी खे यादि रखनि ऐं हीअ किताब ज़रूरु हासिलु कनि। हिन में मुफ़्ती साहिब जी ज़िंदगी जो अलिफ़ खां वठी करे इहे ताईं अहवाल मौजूदु। साईं ॿियो सुवाल तव्हां खां आहे त साईं जन पंहिंजी ज़िंदगी में हज जी उमिरि केतिरा कया? पाण
उमरा त लातादाद कयूं जंहिंजो अंग असांजे ज़हन में न आहे न ई पाण उहो को नोट फरमायो अथऊं, पर बाक़ी पाण हज 3 हज फरमायूं जेके असांखे यादि आहिनि त पाण 3 हजनि ते तशरीफ़ वठी आया। उन्हनि मां हिकिड़ो हज अकबरी हुयो, जंहिंमें संदुन वालिद गिरामी असांजा ॾाढा साईं हाजी फ़कीर मेहराब ख़ान रहमतुल्लाह अलैह बि मुफ़्ती साहिब सां गॾु हुया, माना पंहिंजे वालिद साहिब सां गॾु हज अकबरी अल्लाह ताला उनखे नसीब फरमायो। साईं ॿियो तव्हां खां अहम सुवालु आहे त साईं जन खे जेको लक़ब सां सॾाईंदा आहिनि सुल्तानुल वाइज़ीन ऐं शेर मुस्तफ़ा, इहे लक़ब साईं खे कंहिं ॾिना? सभ खां पहिरियां मां हिकु ॻाल्हि नौजवाननि खे ॿुधाइणु चाहींदुसि ऐं पंहिंजनि ॿुधंदड़नि खे ऐं इस्लाह जी नीयत सां यादि रखो, हमेशह लक़ब वॾो बुज़ुर्ग ॾींदो आहे कंहिं ॿिए बुज़ुर्ग आलिम खे। असां वटि अॼुकल्ह देखा देखी में बि इहो माहौल थी पियो आहे त बाबा केरु बि अण पढ़ियो आहे उहो ॿिए खे बसि लक़ब ॾेई छॾे थो ऐं माण्हू देखा देखी में उन्हनि लक़बनि जे कढ लॻनि था। लक़ब ॾियणु अहले इल्म जो कमु आहे, अहले दिलि जो कमु आहे, जेके अॻिले जी सलाहियत ॾिसी उहो लक़ब ॾींदा। ईअं न आहे त इहे हिकिड़ा अहिड़ा टाइटल आहिनि जेके हिकु ॿिए जी हेठाई कंदे या चइबो त ख़ुशामद कंदे ॾिबा आहिनि, ईअं न आहे, बल्कि लक़ब हिकिड़ी ख़ासि अहमियत थो रखे, हैसियत थो रखे। रहियो तव्हांजो सुवालु त हज़रत सुल्तानुल वाइज़ीन ऐं शेर मुस्तफ़ा, इहे ॿई लक़ब ॾियण वारा वॾा नेक सालिह बुज़ुर्ग ऐं वक़्त जा वली हुया। पहिरों लक़ब जेको आहे शेर मुस्तफ़ा, उहो असांजे सिंध जी बुज़ुर्ग हस्ती ऐं आशिक़े रसूल हज़रत साईं पीरे तरीक़त रहबर शरीयत सैयद मुहम्मद आशिक़ अली शाह जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह, जेके जन्नतुल बकी शरीफ़ में मदफून आहिनि ऐं मां पाण उन्हनि जे जनाज़े में मदीने शरीफ़ में तॾहिं शरीक थियो हुउसि अल्हम्दुलिल्लाह। त उन्हनि हज़रत मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह अलैह खे उते पंहिंजी 11वीं शरीफ़ देह सोऊ शरीफ़ में आलिम सवें आलिम वेठा हुया ऐं अवाम जो त काछो ई कोन हो, केतिरी अवाम हुई, उन्हनि जे हूंदे पाण इहो लक़ब ॾिनऊं त साईं हज़रत शेर मुस्तफ़ा खे त मुफ़्ती साहिब रसूलुल्लाह जो शेर आहे, सो असां लक़ब साईं जन खे ॾियूं था शेर मुस्तफ़ा। पोइ अलाह वारे जी ज़ुबान ई उन में बरकत ई, पोइ इहो लक़ब मशहूरु थी वियो। सो शेर मुस्तफ़ा जो लक़ब साईं सैयद मुहम्मद आशिक़ अली शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह ॾिनो ऐं सुल्तानुल वाइज़ीन जो लक़ब बि वॾी हस्ती ॾिनो हुयो हज़रत पीरे तरीक़त रहबर शरीयत आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी फारूकी रहमतुल्लाह अलैह गुलज़ार ख़लील शरीफ़ सामारो वारा। पाण इहो बि लक़ब जॾहिं ॾिनऊं त उन वक़्तु स्टेज ते सवनि जे तादाद में आलिम मौजूदु हुआ ऐं साईं मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी पाण नेक सालिह कामिल वलीअ बि हुया, पर रब्बानी आलिम चोटी जा मुतबहिर आलिम दीन हुया। पाण उहो लक़ब हिकु साल ॿियो बि हिकिड़ो लक़ब ॾिनो, उहो शमसुल उलमा, जी साईं, उहो बि लक़ब ॾिनो मुफ़्ती साहिब खे। वरी 2 सालनि खां पोइ या 3 सालनि खां पोइ पाण वरी इहो ख़िताब ॾिनऊं त मुफ़्ती साहिब अॼु तक़रीर जो 14 रबीउल अव्वल जो ॾिहाड़ो हुयो ऐं सालानो जलसो हुयो, पोइ उते इहो आलिमनि जी मौजूदगी में लक़ब ॾिनऊं सुल्तानुल वाइज़ीन। सुभान अल्लाह। ॿियो साईं जन सां तव्हां सॼी ज़िंदगी ॾिनी ऐं साईं जन जा तव्हां फ़र्ज़ंद आहियो, त साईं जन कॾहिं तव्हां सां ॻाल्हि ॿोल कई हूंदी या कचहरी थींदी आहे त सिंध जे कहिड़नि बुज़ुर्गनि मां साईं फैज़ घणो हासिलु कयो या कहिड़नि बुज़ुर्गनि मां मुतमिना, कहिड़नि आलमनि मां? सभ खां पहिरियां त पाण पंहिंजे मुर्शिद गिरामी सैयदना व मुर्शिदना हज़रत सैयद शाह मर्दां शाह छटरधणी रहमतुल्लाह तआला अलैह जी ज़िंदगी ऐं संदुन फैज़ मां सभ खां वधीक बहिरावर हुया ऐं पाण फरमाईंदा हुया त हीअ जेका बि असां ते महिरबानी आहे उहा संदुन जे करे आहे। पाण इरशाद फरमाईंदा हुया त हज़रत छटरधणी रहमतुल्लाह अलैह जी ज़ाते बाबरकात खे सलाम आहे, जिन अंग्रेज़ी माहौल में हुया उतां अंग्रेज़ी माहौल मां हिते वापसि आया, पर उन अंग्रेज़ी माहौल खे पाण ठुकराए छॾियऊं ऐं अची करे पंहिंजी दरगाह शरीफ़ ते जामिया राशिदिया क़ाइमु फरमाई। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जो पंहिंजे बुज़ुर्गान दीन जे सिलसिले खे जारी रखियऊं ऐं पोइ हज़ारनि जे तादाद में आलिम उतां तयारु थिया, हाफ़िज़ तयारु थिया, त अव्वल हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाह अलैह जंहिं फैज़ ऐं जंहिं दुआ ऐं जंहिं शख़्सियत जी ॻाल्हि फरमाईंदा हुया उहे संदुन मुर्शिद गिरामी हज़रत सैयदना शाह मर्दां शाह छटरधणी रहमतुल्लाह अलैह ऐं उन सां गॾोगॾु पाण पंहिंजे उस्तादनि जो ज़िक्र घणो फरमाईंदा हुया, जिन खां मुतासिर हुया ऐं जिन जे फैज़ जो तज़किरो फरमाईंदा हुया। ख़ासि तौर ते उस्तादुल उलमा साईं मुहम्मद साले महर रहमतुल्लाह ताला अलैह सभ खां घणो वधीक, ऐं उन खां गॾोगॾु
हज़रत मुफ़्ती आज़म पाकिस्तान मुफ़्ती मोहम्मद साहिबदाद ख़ान जमाली रहमतुल्लाह अलैह, इन्हनि ॿिनि उस्तादनि जो असरु मुफ़्ती साहिब जी ज़िंदगी ते तमामु घणो हुयो। सो पाण हर वक़्तु जॾहिं बि दुआऊं घुरंदा हुआ त पंहिंजे मुर्शिदनि जे लाइ दुआ घुरण सां गॾोगॾु पंहिंजे उस्तादनि खे ज़रूरु यादि कंदा हुया। उन खां अलावा इन माना मुर्शिद ऐं उस्ताद इन खां ॿाहिरि पाण पंहिंजे इंटरव्यू में इहा ॻाल्हि ज़िक्र फ़रमाई अथऊं ऐं पाण फ़रमाइनि था त इन हवाले सां मां ॿ शख़्सियतूं ख़ासि तौर ते ज़िक्र कयां। हिकिड़ो साईं मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी गुलज़ारे ख़लील शरीफ़ वारा, उन्हनि मां वधीक मुतासिर आहियां। हज़रत मुफ़्ती साहब फ़रमाईंदा हुया। ॿियो अल्लामा मशहूरी साहब रहमतुल्लाह ताला, उन्हनि जे लाइ फ़रमाईंदा हुया त पाण वॾा आलिम दीन हुया ऐं वॾा वलीय बुज़ुर्ग हस्ती हुया। पाण फ़रमायूं मां इन्हनि मां बि तमामु घणो मुतासिर आहियां जेके दीन जी तमामु घणी ख़िदमत करे रहिया। माशाअल्लाह। ॿियो साईं जन जिथे आख़िरी आरामगाह आहिनि, साईं जन जी हिते मुदफ़िन थियल जी वसियत हुई या तव्हां पाण पंहिंजे राय ते हिते मुदफ़िन कयो? न, साईं जन त वसियत कोन फ़रमाई हुई, छो त साईं जी अलालत इंतिहाई मुख़्तसर हुई। अल्हम्दुलिल्लाह सॼी ज़िंदगी अल्लाह उनखे शान शौक़त सां नसीब फ़रमाई ऐं बीमारी जो कोर्सो एतिरो डिघो कोन हुयो। साईं जन अहिड़ी का बि वसियत कान फ़रमाई हुई, बल्कि असां ख़ानदान वारनि पाण में ऐं असांजा जेके जमायत जा ख़ुलफ़ाए किराम मुअज़्ज़िज़ीन आहिनि, हज़रत पीर साईं पागारे जा, ऐं उन्हनि सां असां गॾिजी करे सलाह करे पर अवल ख़ानदान जी, पोइ वरी उन्हनि असांजनि महिरबाननि जो बि असां सां इतिफ़ाक़ हुयो, असां उन सलाह जे तहत हज़रत मुफ़्ती साहिब जी हिते आख़िरी आरामगाह ठाही। ॿियो साईं, तव्हां ॿाहिरि मुल्क में रहियो, उतां जो क़ानून ऐं उतां जी तइलीम, उतां जी तइलीम ऐं हितां जी तइलीम क़ानून में छा फ़र्क़ु ॾिसो था? बसि इहो तव्हां खां मख़फ़ी त कोन्हे त हिते जा हालात छा आहिनि, ॿाहिरि हालात छा आहिनि। ॿाहिरि कुझु बहितरी आहे, मुख़्तलिफ़ मुल्कनि में तालीम बि बहितर आहे, क़ानून बि बहितर आहे ऐं माण्हुनि जी सोच वीचार उहे बि बहितर आहिनि। हिते असां वटि जेको सियासतदाननि माहौल खे ख़राबु कयो आहे, सो उन जे करे इलाही गड़बड़ आहे। बाक़ी जेको आहे सो वतन त असांजो तमामु भलो आहे, पर मजमूई तौरु जेके क़ानून जो इजरा आहे या तालीमी हवाले सां उहो मां मिस्र रहियो आहियां। उते तालीम सुठी बि आहे, भली बि आहे ऐं क़ानून जी उते अमल दरामद। उते तव्हां घणे साल? मां 2008 में हितां खां वियो हुउसि। 8 मार्च मूं अवलनि हिते अल्हम्दुलिल्लाह तालीम मुकमल कई हुई। उन खां पोइ 8 मार्च 2008 खां मां उते वियो हुउसि। 2008, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 जे मां शुरू में तक़रीबन 8 साल या 7.5 साल थियनि था। 7.5 साल मां उते तालीम पंहिंजी हासिलु कई ऐं उन खां पोइ 2015 में मां ख़ैर सां हिते वापसि आयुसि। साईं जन माना पंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी बयानु किथे कयो? हज़रत मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजी ज़िंदगी मुबारक जो आख़िरी बयानु मिठी थरपारकर में पाण उते इहो आख़िरी बयानु फ़रमायूं। अंगारे या अरबा जो ॾींहुं हुयो ऐं उन खां पाण वापसि आया ऐं हिकु ॾींहुं आराम करे ख़मीस खां तबियत उन्हनि जी ख़राबु थी। जुमो पाण हिते पढ़ाईंदा हुया, जुमो न पढ़ाए सघिया, उहो आख़िरी जुमो मूं पढ़ायो हुयो। बसि पोइ जुमे जे ॾिहाड़े खां असांखे अस्पताल जे लाइ खणी वियासीं। वरी अॻी ख़मीस ते पाण विसाल फ़रमायूं त आख़िरी जेको ख़िताबु हुयो संदुनि उहो मिठीअ में थियो हुयो, थरपारकर में। माशाअल्लाह माशाअल्लाह, तव्हां बहितरीनु असांखे साईं जन जी ज़िंदगी जूं ॻाल्हियूं ॿुधायो। अलाह साईं तव्हांखे शाद आबाद रखे, साईं जन जे फैज़ खे हमेशह ता क़यामत ताईं जारी रखे। साईं तव्हां खां पुछंदासीं त हीउ जेको मदरसो आहे हिते तालिब इल्म टोटल केतिरे तइदाद में आहिनि ऐं हिन जो निज़ाम कीअं हले थो उहो सॼो ॿुधाईंदा? जी अल्हम्दुलिल्लाह, ही इदारो दारुल उलूम सिबग़तुल हुदा 1966 खां क़ाइमु थियल आहे। मुफ़्ती साहिब जीअं जो हिते तशरीफ़ वठी आया त हिन खे क़ाइमु फ़रमायूं। मुख़्तलिफ़ वक़्तनि में असां वटि मुख़्तलिफ़ तादाद रहियो आहे, पर अल्हम्दुलिल्लाह अंदरूनी सिंध में हीउ हिकिड़ो असां वटि वॾो तादाद आहे। जो हिन वक़्तु असां वटि जेके छोकिरा हॉस्टल में रहाइश पज़ीर आहिनि उन्हनि जो तादाद 150 आहे। उहे हिते मुख़्तलिफ़ शोबनि में पढ़नि था ऐं अहिड़ा 50-100 छोकिरा जेके शहर ऐं इर्द गिर्द ॿाराड़ी खां अचनि था ऐं पढ़ी हलिया था वञनि। उन्हनि जो तादाद 100 ॿधिजे त तक़रीबन असां वटि पढ़ंदड़नि जो तादाद 250 तालिब इल्म आहिनि जेके तालीम हासिलु करे रहिया आहिनि। ऐं हिन ई इदारे जी ब्रांच साम्हूं कुंड ते नियाणियुनि जो बि इदारो असां खोलियो आहे, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह नियाणियुनि खे दीनी तालीम मुफ़्त में ॾिनी वेंदी आहे ऐं उन में बि तक़रीबन 300 खनि नियाणियूं तालीम हासिलु करे रहियूं आहिनि। इहो मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो मतिलबु वॾो इंतिहाई सुठो क़दम हुयो जो पाण ॿारड़नि जी तालीम सां गॾोगॾु नियाणियुनि जी तालीम ते बि तवजो फ़रमायूं। ऐं उते जेको आहे सो असांजी हमशीरा असांजी भेण उहा बि हाफ़िज़े क़ुरान आहे, अल्हम्दुलिल्लाह उहा तालीम हुननि खे ॾींदी आहे
ऐं हिन वक़्त ते असां उन नियाणियुनि जे इदारे में 21-22 नियाणियूं क़ुर पाक जूं हाफ़िज़ कयूं आहिनि, जेके फ़ारिग़ थी करे पंहिंजे ॻोठनि में वञी पढ़ाइनि पियूं, तालीम हासिलु कनि पियूं। हीउ इदारो हिन वक़्त में असां वटि तक़रीबन अमलो जेको आहे उहो 10 खां 12 जे अंदरि आहे। उन्हनि में 6-7 असां उस्ताद आहियूं। ऐं ख़ुदि अल्हम्दुलिल्लाह उनखे तालीम बि ॾींदो आहियां, कुझु पीरियड असबाक आउं बि यकीनन वठंदो आहियां। ऐं उन सां गॾोगॾु ॿिया बि असांजा असातिज़ा इकराम आहिनि। मुंहिंजा वॾा बिरादर गिरामी अल्लामा साईं मुफ़्ती नूर नबी सिकंदरी साहिबु, उहे बि पाण हिते तदरीस फरमाईंदा आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह सुठो निज़ाम हले पियो। ऐं अलाह कंदो त इंशा अल्लाह ताला हीउ इदारो अञा तरक़ी कंदो ऐं हिन में इंशा अल्लाह ताला अञा इज़ाफ़ो थींदो। असांजो इहो ख़्यालु आहे, बिलख़ुसूस मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त का वॾी अहिड़ी इस्लामी यूनिवर्सिटी क़ाइमु कजे जेका अहले सुन्नत व जमात जे लाइ हिकिड़ी फ़ाइदेमंद साबित थिए, ख़ासि तौर ते असां अंदरूनी सिंध वारनि जे लाइ, त जीअं परे परे खां माण्हू अचनि ऐं उते अची करे तालीम हासिलु कनि। सो इन ख़्वाब खे पूरे करण जे लाइ यकीनन सरमाए जी बि ज़रूरत आहे। पर तव्हांखे ख़बर आहे त असांजे अंदरूनी सिंध जे माहौल में जेके सरंदी वारा माण्हू आहिनि, उन्हनि जो दीन जी तरफ़ लाॻापो ऐं लाड़ो तमामु घटि आहे। ऐं मिसकीन जमायत आहे, उन्हनि सां तालुक़ु आहे, उहे पंहिंजे आहार ख़िदमत जेका कनि था उन्हनि ते हीअ इदारा हलनि था। यकीनन सरंदी वारनि खे बि इन ते सोचणु घुरिजे ऐं पंहिंजे आख़िरत जो समर करणु घुरिजे। ऐं अल्लाह ताला खां दुआ कयूं था त जीअं हीउ इदारो मुफ़्ती साहिबु क़ाइमु फ़रमायो, अल्लाह अञा हिन खे तरक़ी ॾिए ऐं असां हिन जा ख़िदमत गुज़ार आहियूं, ख़िदमत कयूं पिया। अल्लाह साईं असांजी हिन ख़िदमत खे क़बूल फरमाए। माशाअल्लाह साईं, तव्हां बहितरीनु असांखे ॻाल्हि ॿुधाई। इहा असांखे बि ख़बर कान हुई ऐं काफ़ी जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे बि ख़बर कान हुई जेको तव्हां ॿुधायो त हिते नियाणियुनि जो मदरसो क़ाइमु कयो वियो आहे। अलाह साईं हिन दीन खे, दीन जे कम में तव्हांजी मदद कंदो। जेके तव्हांजूं ख़्वाहिशूं आहिनि अञा वधीक हिन दीन खे मथे आणिजे। इंशा अल्लाह मदीने वारे साईं जी निगाह करम सां तव्हांजी मदद थींदी। इंशा अल्लाह अॻिते हली अञा जेके तव्हांजी हसरतूं आहिनि, साईं जन जा ख़्वाब आहिनि, अञा मज़ीद इहे पूरा थींदा इंशा अल्लाह। आमीन। क़िबला साईं, तव्हां खां हिकिड़ो सुवालु कंदासीं त असांजे जेके अहले सुन्नत जमायत आहे उन में ॿधी घटि आहे। काफ़ी दोस्त मूंखे चवंदा आहिनि तव्हां आलमनि खां इंटरव्यू कयो था त इहो सुवालु कजो। ऐं मूंखे पंहिंजे भाउ जावेद भी मोराई साहिबु उन मूंखे चयो त इहो साईं खां सुवालु तूं लाज़मी कजां त असांजी ॿधी न आहे अहले सुन्नत जी पाण में। ॿियनि ॾिसो फ़िरक़नि जी केतिरी पाण में ॿधी आहे, असांजी ॿधी न आहे। मां सम्झां थो त जिथे घणाई ऐं कसरत हूंदी आहे उते कॾहिं कॾहिं इख़्तिलाफ़ बि थी पवंदो आहे। पर हीउ अहिड़ो इख़्तिलाफ़ कोन्हे जंहिं इख़्तिलाफ़ खे माना इफ़्तिराक़ इंशिक़ाक़ ॾे वठी वञिजे। इहो थोरो घणो थींदो आहे, पर जेके असांजा मुख़लिस हसास तबियत वारा माण्हू आहिनि उहे त ज़रूरु चवंदा त थोरी बि शइ न थिए। पर ईअं त मुमकिन कोन्हे। इहो इख़्तिलाफ़ हिकिड़ो जेको आहे सो इंसानी फितरत में रखियलु आहे, उन जे तहत थींदो आहे। जो कुझु तव्हां महसूसु कंदा आहियो कॾहिं कॾहिं त उन इख़्तिलाफ़ जी नौइयत जेका आहे सो उहा इल्मी आहे। उहो इल्मी इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि। पर उन में वॾे में वॾो जेको मसइलो ख़राबु थींदो आहे उहो मसइलो ख़राबु थींदो आहे अवाम जे करे। उहा अवाम उन इख़्तिलाफ़ खे इल्मी सम्झी न सघंदी आहे ऐं उनखे जहिड़ो सम्झंदी आहे। ऐं या ईअं चओ त उनखे मचाइण में अवाम जो बि कमु हूंदो आहे। पोइ के शागिर्द के मुरीद पोइ उहे बि जेके आहिनि उन मामलनि खे वधाईंदा आहिनि। हालांकि अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, पर जेकॾहिं किथे अहिड़ी ॻाल्हि हुजे बि सही त न हुजणु घुरिजे ऐं उनखे बहितरी में आणिजे ऐं सुठाई में आणे करे पाण में मुहबत ऐं ॿधी क़ाइमु कजे। ॿियो साईं, तव्हां खां सुवालु कंदासीं त जेके असांजा नौजवान आहिनि जेके दुनियावी या दीनी तइलीम हासिलु कनि था उन्हनि जे लाइ तव्हांजो छा पैगाम हूंदो? इहो तव्हां ॾाढो बहितरीनु सुवालु कयो आहे। मुंहिंजे ज़हन में हुयो त इहो सुवालु थियणु घुरिजे। इन जे लाइ मां पंहिंजनि नौजवाननि खे गुज़ारिश कंदुसि ख़ासि तौर ते त मुंहिंजो हिकिड़ो तजुर्बो आहे ऐं उथां वेहां थो जमायत में हज़ारनि माण्हुनि सां वास्तो पवे थो। हिकु शइ मूं महसूसु कई आहे त असांजा जेके नौजवान आहिनि उहे पंहिंजे मसलक ऐं पंहिंजी दीनी मालूमात खे पढ़नि नथा। असां मिसाल आहे प्रोग्रामनि ते वञूं था, जलसनि ते वञूं था, उते असांखां माण्हू सुवाल साॻा साॻा कनि था। हालांकि उन्हनि जा जवाब अॻे बि असांजे आलिमनि ॾिना हुया ऐं असां बि ॾियूं पिया। पर मसइलो हीअ आहे त असांजा नौजवान उन्हनि जवाबनि खे यादि रखनि कोन था। वक़्ती तौर ते ॿुधी ऐं उन मां मुतमइन थी करे बसि हलिया था वञनि, वरी विसारे था छॾनि। लिहाज़ा मां नौजवाननि कॉलेजनि में पढ़ंदड़ हुजनि अहले सुन्नत जा, मदरसनि में पढ़ंदड़ हुजनि
या आम जेके ॻोठनि में रहनि था, मां सभिनीनि खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे अक़ीदे, पंहिंजे मसलक, पंहिंजे दीन खे पढ़ो। जी साईं। हर उहो नज़रियो जेको तालीम सां हासिलु थींदो आहे उहो पुख़्तो हूंदो आहे। जी साईं। जेको ॿुध ते हासिलु थींदो उहो बि पुख़्तो थी सघे थो, पर उन में एतिरी पकाई न आहे, छो त वेसर थी पवंदी आहे। पर जेको पंहिंजो पढ़ियलु हूंदो त सुभाणे कंहिं ॿिए सुवाल कंदड़ खे जेकॾहिं जवाब जी ज़रूरत पवंदी त तव्हां शाहपुर चाकर फ़ोन करणु या शाहपुर चाकर पंधु करणु या असांखां पुछण जे बजाए तव्हां पाण ई तयारु हूंदव, तव्हां पाण ई जवाबु ॾींदव। मां इन जो मिसाल ॾियां त हज़रत सुल्तानुल वाहिदीन शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाहि तआला अलैहि सां जेके मुहबत कंदड़ माण्हू आहिनि, सिंध में लखनि जी तइदाद में आहिनि, त उन्हनि जिन मुफ़्ती साहिब जूं तक़रीरूं ॿुधियूं ज़ौक़ सां, शौक़ सां, मां उनजो मिसाल ॾियां त थरपारकर में मूंखे उहे अबोझ सादड़ा माण्हू मिलंदा आहिनि जेके मुफ़्ती साहिब जूं तक़रीरूं ॿुधंदड़ आहिनि। तव्हां उन्हनि खां को बि शरई मसइलो पुछो, फ़ौरन तव्हांखे जवाबु ॾींदा। सबबु इहो आहे त हुननि ध्यान सां मुफ़्ती साहिब जूं तक़रीरूं ॿुधी उन्हनि खे वरी यादि कयो। त मां नौजवाननि खे चवंदुसि तव्हां पढ़ियल आहियो, हर सुवाल जे जवाब जे लाइ तव्हां हज़रत बुलबुल मदीना सां राब्तो कयो या असां ॾे राब्तो कयो, परेशान थी वञोसीं फलाणे ई एतिराज़ु कयो आहे, हिन जो जवाबु छा आहे? यकीनन असां ॾींदासूं, पर तव्हांजे मथां लाज़िम आहे त पंहिंजे अक़ीदे, पंहिंजे मसलक खे पढ़ी करे पंहिंजे ज़हन में विहारियो। इन सां तव्हांखे यकीन कामिल हासिलु थींदो, जुर्रत पैदा थींदी ऐं तव्हां बदमज़हबनि ऐं दीन जे दुश्मननि खे जवाबु ॾेई सघंदव। मुंहिंजी इहा ई तव्हांखे गुज़ारिश आहे। क़िबला साईं, तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे त तव्हां पंहिंजे बारे में बि कुझु असांखे ॿुधाईंदा त तव्हां पंहिंजी तइलीम साईं जन वटि हासिलु कई या किथे हासिलु कई, ऐं तव्हां किताब पंहिंजा घणा लिखिया आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त मां इन जे लाइक़ु न आहियां जो मां चवां त मां का दीन जी ख़िदमत कई आहे, बल्कि दीन असांखे इज़त ॾिनी आहे, सभु कुझु असांखे दीन ॾिनो आहे। पर अव्हांजे सुवाल जो जेको जवाबु आहे उनजो जवाबु हीअ आहे त मूं पंहिंजी तालीम जी जेका इब्तिदा आहे तक़रीबन 1992 खां शुरूआत कई हुई ऐं 1992 खां तालीम जी इब्तिदा थी ऐं अल्हम्दुलिल्लाह मूं क़ुरान पाक हिफ़्ज़ कयो। अल्लाह जे फज़ल सां क़ुरान पाक जो हाफ़िज़ बि आहियां। ऐं उनखां पोइ मां तजवीद व क़िराअत बि पढ़ी ऐं अल्हम्दुलिल्लाह वरी उनखां पोइ जेको आहे सो कुझु अरसे जे लाइ वरी मंज़िल ऐं दौर पढ़ण जे लाइ मां वरी दुबारा मंज़िल ऐं दौर बि पढ़ियो। सो मजमूई तौर ते मां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी जेको आहे सो तालीम, मुंहिंजो हिफ़्ज़ुल क़ुरान जी जेका सनद आहे जेको मूं मुकमल कयो उहो दरगाह शरीफ़ हज़रत पीर सिंह पागारा पीर जो ॻोठ शरीफ़, उतां मुंहिंजी दस्तार बि थियल आहे। ऐं ॿियो दारुल उलूम नईमिया हज़रत मुफ़्ती मुनीबुर रहमान साहिब जो जेको आहे उतां बि मूं अल्हम्दुलिल्लाह हिफ़्ज़ुल क़ुरान मुकमल कयो ऐं मुकमल करे उते मुंहिंजी दस्तार थी। हिते बि मुंहिंजी दरगाह शरीफ़ पीर जो ॻोठ, उते बि मुंहिंजी दस्तार हिफ़्ज़ुल क़ुरान जी थियल आहे। उनखां पोइ मां फ़ारसी पंहिंजे वालिद साहिब खां पढ़ी, हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैह मूंखे नाज़रा मुफ़्ती साहिब पढ़ाई। अल्हम्दुलिल्लाह मूंखे नाज़रा क़ुरान पाक हज़रत मुफ़्ती साहिब उनजा सबक़ ॾिना हुया। ऐं वरी फ़ारसी बि मूंखे मुफ़्ती साहिब ॿिया बि उस्ताद हुया ऐं उस्ताद साईं मौलाना मौलवी बहादुर अली जंजी दामत बरकातुहुमुल आलिया थरपारकर जा हुया। उन्हनि बि मूंखे फ़ारसी ज़ुबान पढ़ाई, पहली फ़ारसी वग़ैरह। पर वालिद साहिब हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तान वाइज़ीन रहमतुल्लाह अलैह बि मूंखे उनजा सबक़ वग़ैरह पढ़ाया। उनखां पोइ वरी मां जामिया राशिदिया दरगाह शरीफ़ ते दुबारा वरी उते दाख़िल थियुसि ऐं उते बि मूं तालीम हासिलु कई। ऐं उनखां पोइ आउं जेको आहे सो हलियो वियुसि लाहौर अहले सुन्नत व जमात जी अज़ीम दीनी दर्सगाह जामिया निज़ामिया रिज़विया लाहौर, उते मूं अल्हम्दुलिल्लाह तालीम हासिलु कई, जिते मुंहिंजा उस्तादनि मां ॿिया बि उस्ताद घणा आहिनि, पर मशहूरु उस्ताद अमीरुल मुजाहिदीन हज़रत अल्लामा ख़ादिम हुसैन रिज़वी रहमतुल्लाहि तआला अलैह उहे मुंहिंजा उस्ताद आहिनि। मूं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि वटि मिशकात शरीफ़ पढ़ी आहे, जलालैन शरीफ़ मुकमल उन्हनि वटि पढ़ी आहे, मिशकात शरीफ़ मुकमल अल्हम्दुलिल्लाह उन्हनि वटि पढ़ी आहे। इन खां अलावा कुझु ॿिया बि किताब उन्हनि वटि मूं तालीम हासिलु कई। तक़रीबन मां उते 2007 ताईं मुकमल तालीम जेको आहे सो पंहिंजी पूरी कई ऐं दौरो हदीस शरीफ़ जेको आहे उहो मूं पंहिंजे वालिद गिरामी वरी हज़रत शेर मुस्तफ़ा क़िबला साईं मुफ़्ती अब्दुर रहीम सिकंदरी नव्वर अल्लाहु मरक़दहु उन्हनि वटि दौरे शरीफ़ अल्लाह बुख़ारी शरीफ़ वग़ैरह मां उन्हनि वटि पढ़ियो ऐं पोइ 2008 में मां हलियो वियुसि। जी साईं। हाणे तव्हां इहो तालीम जो सिर्फ़ु मां तालिब इल्मनि खे ज़ौक़ ॾियारण जे लाइ इहा ॻाल्हि ॿुधायां थो त इहो अरसो ॻणिन 1992 खां वठी पोइ 2008 में मां ॿाहिरि हलियो वियुसि। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त मां 2015 ताईं उते वियुसि। हाणे तव्हां तालीम जो वक़्तु ॻणियो 1992 खां 2002 10 साल, वरी 2012 20 साल, वरी उन में 3 ॿिया मिलायो
25 साल मूं दीनी इदारनि में अल्हम्दुलिल्लाह तालीम हासिलु कई, पोइ जेको मुंहिंजो हाल आहे पर तक़रीबन एतिरो अरसो गुज़रे थो। ऐं असां तालीम जे लाइ मुंहिंजा वॾा बिरादर गिरामी साईं मुफ़्ती नूर नबी साहिबु असां 92 में गॾु निकिता हुयासीं, पर साईं मुफ़्ती साहिबु पंहिंजी तालीम मुकमल करे 1999 में ग़ालिबन वापसि अची विया हुया ऐं मां 2015 में घरु वापसि आयुसि। पोइ इन दौरान वरी अची बि कोन सघियासीं हिते। बहरहाल मूं अहिड़ी तरह पंहिंजी तालीम मुकमल कई। मूंखे शौक़ु हुयो जेको ॿाहिरि वञण जो जेको बुनियादी तौर ते सबबु हुयो, हालांकि मूं हिते सुठी तालीम हासिलु कई, बहितरीन जामिया निज़ामिया रिज़विया लाहौर जा जेके अल्हम्दुलिल्लाह पोज़ीशन होल्डर पूरे पाकिस्तान में तालिब इल्म आहिनि, उन्हनि में फ़क़ीर जो बि नालो मौजूदु आहे। त मूं अल्हम्दुलिल्लाह तंज़ीमुल मदारिस अहले सुन्नत पाकिस्तान में पूरे पाकिस्तान में मुंहिंजी पोज़ीशन खयल आहे। हिते सुठी तालीम हुई, हालांकि 2007-8 में फ़ारिग़ थी वियासीं त असीं हिते वेही रहूं हा। मदरसो बि ठहियलु हुयो, वालिद साहबु हुया, हिकिड़ो साहबज़ादगी वारो माहौल, पर असांखे मुफ़्ती साहबज़ादगी वारे माहौल में रखियो ई कोन, न कोई उन जे का आदत असां में विधी। असां वेही रहूं हा पंहिंजो मदरसो, पर मूंखे पंहिंजो ज़ाती बि शौक़ु हुयो। हज़रत शेर मुस्तफ़ा जी बि नसीहत हुई त जेकी अरबी किताब आहिनि, इन्हनि अरबी किताबनि ते असांजे सिंध जे आलिमनि जो वॾो कमु थियलु आहे ऐं हींअर उहो बंदि थी वियो आहे। मुफ़्ती साहिब जी ख़्वाहिश हुई त तव्हां ॿाहिरि वञो ऐं ॿाहिरि वञी वधीक महिनत फ़रमायो ऐं इहो कमु तव्हां शुरू कयो। पोइ इन नियत सां मां 2008 में हितां वियो हुउसि जामिया अज़हर शरीफ़, ऐं जामिया अज़हर शरीफ़ वञी पोइ जेको हाल हुयो ऐं उन तहत असां अल्हम्दुलिल्लाह तालीम हासिलु कई ऐं ॾाढी सुठी हासिलु कई रब जे फज़ल सां। उन में असांजी का बि चालाकी अकुलमंदी का सलाहियत कान हुई, पर रब जो फज़ल हो। सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र इनायत सां मुर्शिदनि ऐं वालिदैन जी जेका दुआ हुई उहा बि शामिल हाल हुई। सो अल्हम्दुलिल्लाह मां 2015 में जॾहिं वापसि आयुसि त उन वक़्तु मुंहिंजा 3 किताब इंटरनेशनल छपिजी चुका हुया। उहो क़दीमी आलिमनि जा, उनमें मख़तूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह आहे, हज़रत मख़तूम अब्दुल वाहिद सिविस्तानी रहमतुल्लाह ताला अलैह आहे, अहिड़ी तरह ॿियूं हस्तियूं अहले सुन्नत जूं सिंध जूं। मां उन्हनि जे किताबनि खे दुबारा एडिट कयो, उन ते हाशिया लिखिया, उन्हनि जा मुक़दमा लिखिया, उन्हनि जी जोड़ जक कई नई सिर। ऐं हिन वक़्त ताईं वरी मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह अलैह 2018 में जो विसाल फरमाए विया त वरी ज़िमेदारी अची वई मुंहिंजे मथां घणी। पोइ वरी मां मसरूफ़ थी वियुसि जलसनि में ऐं इन ओजागा सफ़र जमायत खे संभालण में। त पोइ इहो सिलसिलो थोरो सुस्त त थियो, पर अल्हम्दुलिल्लाह मूं उनखे बंदि कोन कयो आहे। हिन वक़्त ताईं मूं जिन किताबनि जी ख़िदमत कई आहे ऐं जेके किताब मिस्र, उर्दन, कोयत ऐं बैरूत जे इंटरनेशनल बुक सेलर्स खां छपिया आहिनि, उन्हनि जो तादादु 16 हुआ। माशाअल्लाह, अल्लाह जे फज़ल सां मूं 16 अरबी किताब तरतीब ॾिना ऐं उन खां अलावा 1-2-3 जेके सिंधी में बि मूं अल्हम्दुलिल्लाह किताब तरतीब ॾिना आहिनि। पर मुंहिंजो घणो ध्यानु जेको आहे उहो अरबी ज़ुबान अरबी सां आहे ऐं उन्हनि में जेके मुख़्तलिफ़ मौज़ूआत शामिल आहिनि। पहिरों जेको किताब मूं शाया करायो हुयो उहो रस्मुल इफ़्ता ते हुयो। जेके मुफ़्ती थींदा आहिनि उन्हनि खे पढ़ाईंदा आहिनि त उन्हनि खे पढ़ाइण वारा जेके फ़न आहिनि, उसूल क़ाइदा, उनखे रस्मुल इफ़्ता चइबो आहे, त या रस्मुल मुफ़्ती चइबो आहे। त उन रस्मुल मुफ़्ती जे कानूननि ते हिकिड़ो किताबु हो अल्हम्दुलिल्लाह। उहो किताबु हिकिड़े पुराणे बुज़ुर्ग जो हुयो, उनखे मूं तरतीब ॾिनो ऐं तरतीब ॾेई उनखे कोयत मां शाया करायो। उन खां अलावा हदीस शरीफ़ बि आहे, बुख़ारी शरीफ़ जूं हदीसूं आहिनि, सुलासियात बुख़ारी, उन ते बि शरह आहे हिकिड़ी सिंधी आलिम दीन जी, उन ते बि मूं तालीक़ हाशियो लॻायो आहे अल्हम्दुलिल्लाह। उहा बि शाया थी आहे बैरूत मां। इन खां अलावा शेख़ुल इस्लाम हज़रत मख़दूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह ताला अलैह, असांजे सिंध जी सूंहं, उन जो किताबु तमामु वॾो ज़ख़ीम किताबु आहे, बज़लुल कुव्व फ़ी हवादिस सिनिन नुबुव्वा। उन किताब खे मूं एडिट कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह आलमी तौर ते उनखे मञता मिली ऐं मराकश जी यूनिवर्सिटी जे निसाब में उनखे दाख़िल कयो वियो। मूं वटि उन यूनिवर्सिटी वारनि लेटर बि लिखिया त असां तव्हांजी तहक़ीक़ ऐं तव्हांजे कयल कम खे जेको आहे सो मञता जे तौर ते ऐं किताब जी अहमियत ॾिसंदे असां हिन किताब खे जेको आहे सो पंहिंजे निसाब जेको मास्टर्स ऐं PhD वग़ैरह जूं डिग्रियूं आहिनि उन्हनि जे सलेबस में उन्हनि खे दाख़िल कयो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह उहो किताबु बज़लुल कुव्वा 2-3 एडिशन उन जा शाया थी चुका आहिनि। ऐं मूंखां जेकॾहिं मिसाल को पुछंदो आहे त साईं कहिड़ो किताबु तव्हां घणनि ते कमु कयो आहे, पर कहिड़ो किताबु आहे जेको तव्हांखे वणे थो या घणी मुहबत आहे, त मां हर किताब सां मुहबत आहे, पर थींदो आहे हिकिड़े किताब सां लॻाव घणो, त इहो बज़लुल कुव्वा जेको आहे इन किताब सां मूंखे तमामु घणो लॻाव आहे ऐं उन सां मुहबत आहे ऐं मूं उनखे टाइम बि घणो ॾिनो हुयो। ऐं अल्हम्दुलिल्लाह उन किताब सीरत पाक जो किताबु आहे त उन जी बरकत बि मूंखे मिली, दुआ बि थींदी आहे। वरी नबी पाक जी सीरत जो मौज़ू हुयो, उन बि मूं ते महिरबानी कई अल्हम्दुलिल्लाह। त 16 किताब हिन वक़्त ताईं आलमी
इंटरनेशनल बुक सेलर्स शाया कया आहिनि। आख़िरी जेको मूं किताबु तरतीब ॾिनो हुयो उहो नंढिड़ो हिकिड़ो किताबु आहे, उहो सीरत पाक ते मूं लिखियो आहे ऐं सीरत पाक जे 10 वॾनि अरबी किताबनि जो निचूड़ मूं लिखियो आहे ख़ुलासो करे, ऐं लिखियो अथमि तालिब इल्मनि जे लाइ, मदरसनि जा तालिब इल्म जीअं महबूब जी सीरत यादि कनि। ऐं उन जे लाइ तव्हांखे ॿुधायां त इहो रब ताला जो फज़ुल थियो मूं ते त उहो किताबु तुर्की जे कुझु मदरसनि ऐं कुझु इदारनि उनखे पंहिंजे निसाब में दाख़िल कयो आहे। ऐं डिसंबर में उते तुर्की में प्रोग्रामनि ते वियल हुयुसि, उतां जे आलिमनि जी मूंखे दावत हुई, अहले सुन्नत जे आलिमनि जी। सो उते अल्हम्दुलिल्लाह उहो बि किताबु निसाब में दाख़िल थी आहे। सो हीअ रब जो फज़ुल आहे ऐं रब जो करम आहे। व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस जे तहत मां अर्ज़ु कयां थो त मूं फ़क़ीर खे पंहिंजे मुर्शिदनि जी दुआ, पंहिंजे वालिद गिरामी जी दुआ ऐं उस्तादनि जी महिरबानी सां इहो शरफ़ हासिलु आहे त बरे सग़ीर में हिन वक़्त ताईं हिंदुस्तान पाकिस्तान में जंहिं तालिब इल्म, मां पाण खे आलिम त सॾाइणु नथो चाहियां ऐं न ई मां आलिम आहियां, आलिमनि जे क़दमनि जी ख़ाक आहियां, जंहिं तालिब इल्म सभ खां वधीक अरबी किताबनि जी हिन वक़्त ताईं, मुमकिन आहे अॻे वक़्त ताईं को ॿियो महिनत करे, असांजी दुआ आहे भले को ॿियो महिनत करे, सुठी ॻाल्हि आहे। सो अल्हम्दुलिल्लाह मूं फ़क़ीर खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त 16 किताब कंहिं ॿिए जा शाया न थिया आहिनि। इहे फ़क़ीर ते अलाह तबारक व तआला जी अगरि तालिब इल्म इहे किताब वठणु हासिलु कनि त इहे कीअं? जी पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हीअ किताब ॿाहिरि छपजनि था, उन्हनि जो हिते अचणु थोरो ॾुखियो हूंदो आहे, पर ईंदा बि आहिनि त महदूद अंग में ईंदा आहिनि, छो त हिते असां वटि माण्हू पढ़ण जो शौक़ु कोन्हे, सिंधी किताब ई माण्हू नथा पढ़नि। सो इन करे मां हिन जा महदूद नुस्ख़ा 50-100 घुराईंदो आहियां ऐं पोइ उहे मदरसे में हिते मौजूदु हूंदा आहिनि। पोइ कुझु आलिमनि खे तोहफ़े जे तौरु ॾींदा आहियूं ऐं वरी को जेकॾहिं ख़रीद करणु चाहींदो आहे त हिते मिलनि था। ऐं कराची में मकतबतुल मदीना जेको फैज़ान मदीना जे भरिसां किताबनि जो मर्कज़ आहे, कुतुब खानो आहे, उन कुतुब खाने ते इहे किताब मौजूदु आहिनि। जेकॾहिं को वठणु चाहे त उते राब्तो करे या हिते राब्तो करे त उन्हनि मां उहे किताब मिली वेंदा आहिनि। माशाअल्लाह साईं, तमामु बहितरीनु तव्हां असांखे ॿुधायो पंहिंजी ज़िंदगी बाबति। अलाह साईं तव्हांजे इल्म अमल में अञा मज़ीद बरकतूं अता फ़रमाए। पाकिस्तान जी जेके मशहूरु बुज़ुर्ग हस्तियूं आहिनि, तव्हां उन्हनि वटि तइलीम हासिलु कई, उन्हनि सां वक़्तु गुज़ारियो। अलाह साईं तव्हांखे हमेशह शाद आबाद रखे ऐं तव्हांजूं महिरबानियूं जो असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। काफ़ी तव्हांखे ॿुधाईंदे साईं कुझु आलिम हुया, उन्हनि खे मां चयो त साईं जन खां मूंखे मुलाक़ात करणी आहे ऐं साईं जन वॾनि जी ज़िंदगी बाबति साईं खां पुछंदासीं, पर उन्हनि अलाए छो माना मूंखे एतिरो रेस्पॉन्स न ॾिनो। पोइ साईं मोहम्मद यूसुफ साहिब सां मूं राब्तो कयो। उन्हनि जो राब्तो न हूंदो न मूंसां, राब्तो मिसाल आहे मूंखां टाइम त तव्हांखे उहो वठी ॾींदो जंहिंजो राब्तो हूंदो। असांजा उलमा आहिनि, फुज़ला आहिनि, महिरबान, पर हर को पंहिंजी ज़िंदगी में मसरूफ़ आहे। पर उन्हनि खे जेकॾहिं तावन कंदा त अञा महिरबानी थींदी, छो जो हीउ दीन जो कमु आहे। जी हा, जी जीअं सिंध जो बहितरीनु पाकिस्तान जी हस्ती आहे साईं बुलबुल मदीना, उन मूंखे सलाम पेश कयो त तव्हां बहितरीनु इहो क़दम खयो आहे। हा साईं, बिल्कुलु। मां त तव्हांखे शुरू में ई चयो न त हीउ तव्हां जेको इहो क़दम खयो आहे, इहो पंहिंजनि वॾनि बुज़ुर्गनि जी सवाने उन्हनि जी ख़िदमत खे महफ़ूज़ करणु, ऐं इहो भलनि माण्हुनि जो कमु आहे जेको पंहिंजनि वॾनि खे यादि कंदा। तव्हां जहिड़े बुज़ुर्ग असां त बुज़ुर्ग न आहियूं, असां फ़क़ीर आहियूं साईं। अलाह अव्हांखे सलामत रखे, अलाह अव्हांजी ख़िदमत खे क़बूल फरमाए। साईं ॿियो तव्हां खां हिकिड़ो सुवालु कंदासीं त हिन मदरसे मस्जिद में जुमे जे ॾींहं ते केरु ख़िताबु कंदो आहे ऐं सिंध मां किथां किथां माण्हू अचनि था, आशिक़े रसूल जेके तव्हां सां मोहबत कनि था साईं, वॾनि सां जीअं नमाज़ पढ़णु अचनि या मुलाक़ात लाइ किथां किथां खां अचनि था? जी, सभ खां पहिरें त मां सॼो हफ़्तो तक़रीबन ॿाहिरि हूंदो आहियां ऐं जलसा जुलूस पंहिंजा कमकार या हिते बि हूंदो आहियां, पर जुमे जो ॾींहुं यकीनन इहो हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह तआला अलैहि जी आदत मुबारक हुई त पाण ॿिया ॾींहं तोड़े जो ॿाहिरि हुजनि पर जुमे जो ॾिहाड़ो पाण हर हाल में जुमो हिते पाण पढ़ाईंदा हुया। पोइ माण्हू परे परे खां अची जुमे जो ख़िताबु ॿुधंदा हुआ ऐं वरी के दुआ वारा हूंदा हुआ, दुआ वठंदा हुआ, के वरी फ़तवा वठण वारा उहे फ़तवा वठंदा। त असां बि उन सिलसिले खे क़ाइमु रखियो आहे। हीअ गौसिया मस्जिद जेका आहे, इन गौसिया मस्जिद में आउं फ़क़ीर हक़ नबी जेको आहे सो ख़िताबु कंदो आहियां, जुमो निमाज़ पढ़ाईंदो आहियां। असां वटि अल्हम्दुलिल्लाह उहो ई मुफ़्ती साहिब वारो जेको सिलसिलो आहे, बल्कि मां त ईअं चवंदो आहियां त क्या हज़रत पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि जी अहिड़ी दुआ थी आहे जो मुफ़्ती साहिबु विसाल फ़रमायो आहे। आम तौर ते ईअं थींदो आहे त विसाल फ़रमाइण सां, जान छॾण सां कंहिं माण्हू जो कमु घटिबो आहे, पर असां वटि ईअं न थियो, असां वटि कमु वधी वियो आहे। मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह अलैहि जी ज़िंदगी मुबारक में माण्हू परे परे खां जुमो पढ़णु ईंदा, पर हाणे हीअ कैफ़ियत आहे त असां वटि जुमे जे ॾिहाड़े बलोचिस्तान खां माण्हू अचनि था।
माना हेॾां बलोचिस्तान लसबेले खां माण्हू जुमो पढ़णु अचनि था, उथल खां माण्हू जुमो पढ़णु अचनि था, जेकमाबाद खां माण्हू पढ़णु अचनि था, झटपट खां जुमो पढ़णु अचनि था, ठट्टो बदीन इन खां माण्हू जुमो पढ़णु अचनि था, थरपारकर खां जुमो पढ़णु अचनि था, सखर शिकारपुर खां। त अल्हम्दुलिल्लाह मुख़्तलिफ़ माण्हू परे परे खां अचनि था। ऐं मां तक़रीबन 1 बजे मस्जिद शरीफ़ में ईंदो आहियां ऐं जुमे जो ख़िताब शुरू थींदो आहे, 11:30 पौणा 12 बजे ताईं अंदरियो मस्जिद जो हाल भरिजी वेंदो आहे। माण्हू अॻे अची करे पंहिंजी जॻह भरे। या इन में असांजो को कमाल न आहे, या उहा दुआ आहे असांजनि मुर्शिदनि जी जेका मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह ताला अलैह खे थी, ऐं मुफ़्ती साहिब रहमतुल्लाह अलैह वरी उन कम खे अॻिते हलायो, जेका अॼु ताईं हले पई। परे परे खां माण्हू अचनि था। पोइ जुमे खां तक़रीबन असां वटि 2 बजे तक़रीर ख़तमु थिए थी, 2:15 बजे ख़ुतबो थिए थो, त 2:30 बजे ताईं पौणे 3 ताईं असां मस्जिद मां ॿाहिरि ईंदा आहियूं। पोइ वरी माण्हू अचनि था की हाज़िरी लाइ मुफ़्ती साहिब, पोइ वरी के मूंसां मिलण जे लाइ ईंदा आहिनि, को जलसे जी तारीख़ वठे थो, को फ़तवा वठण लाइ अचे थो, को पंहिंजी दुआ लाइ अचे थो। त अल्हम्दुलिल्लाह जुमे जे ॾींहुं मां ॿाहिरि केॾांहुं बि कोन वेंदो आहियां ऐं जुमे ते हिते ई मौजूदु हूंदो आहियां। जी पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं, हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजां। हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजां, मुंहिंजी पोइ वारी कजां, का दिलदारी ॾिजां, मुंहिंजी पोइ वारी कजां। हाय तूं न ढकी त ॿियो केरु ढकींदो अला, तूं न ढकी त ॿियो केरु ढकींदो अला, ऐं उघाड़े किने जा कुसूर मुंहिंजी पोइ वारी कजां। हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजां। हिकिड़ो दफ़ो दम निकिरण वेले अला, हिकिड़ो दफ़ो दम निकिरण वेले अला, ज़ियारत पंहिंजी कराए जा ज़रूर मुंहिंजी पोइ वारी कजां, मुंहिंजी पोइ वारी कजां, का दिलदारी ॾिजां, मुंहिंजी पोइ वारी कजां। हर गम हाजी ग़ुलाम नबीअ जो अला, हर गम हाजी ग़ुलाम नबीअ जो अला, दर्शन थींदो त थी वेंदो दूर मुंहिंजी पोइ वारी कजां। हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजां, मुंहिंजी पोइ वारी कजां, का दिलदारी ॾिजां, मुंहिंजी पोइ वारी कजां। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं तव्हां महिरबानी फ़रमाए तशरीफ़ वठी आया ऐं तव्हां ॿुधायो जहिड़ी तरह त हीउ तव्हांजो प्रोग्राम पुराणियूं यादियूं, जंहिंजो मेज़बान साईं मोहतरम शाह नवाज़ अली कादरी साहिबु मोरे खां, ऐं हिन प्रोग्राम जो जेको डायरेक्टर आहे जावेद भीम मोराई साहिबु, शाहज़ेब कादरी साहिबु, ऐं कैमरामैन GM हाले पोटो साहिबु, तव्हां असां वटि तशरीफ़ वठी आया। अल्लाह अव्हांजी हिन ख़िदमत खे क़बूल फ़रमाए, जेका तव्हां दीन जे करे ऐं दीन जे लाइ इन नियत सां ख़िदमत कयो था। ऐं हीउ जेको अॼोको प्रोग्राम तव्हां रिकॉर्ड कयो आहे, इन खे असांजा महिरबान दोस्त जेके आहिनि उहे फेसबुक ऐं यूट्यूब वग़ैरह ते ॾिसी सघंदा, ऐं उते पुराणियूं यादूं उन जे नाले सां हज़रत सुल्तानुल वाइज़ीन जी ज़िंदगी जे मुतालिक़ हीअ अॼोको इंटरव्यू मुकमल उते ॾिसण में ईंदो। दोस्त उनखे ॾिसनि बि सही ऐं इन्हनि नसीहतुनि ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे यादि रखनि ऐं ॿियनि ताईं पहुचाइनि। अल्लाह ताला अव्हांजी ख़िदमत खे क़बूल फ़रमाए। पुराणियूं यादूं,
पुराणियूं यादूं